बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। मूंखे तव्हां सुञाणींदा आहियो, पर वरी बि जिन बिल्कुलु ई हाणे टीवी ॾिठी आहे या पहिरियों ॾिठी आहे उन्हनि खे ॿुधायां त मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीरणी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान सदफ़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मुंहिंजो नालो आहे सदफ़ भुट्टो ऐं तव्हां सभिनि खे मां शो में भली कार थी कयां। असांजे शो खे ॾिसंदा रहो, अहिड़े तरीक़े सां एंजॉय कंदा रहो। सुबुह जी फ्रेशनेस जो पंहिंजो ई हिकिड़ो मज़ो हूंदो आहे ऐं सुबुह जी मतिलबु ताज़ी हवा इंसान खे हूअं ई फ्रेश करे छॾींदी आहे। मतिलबु असां पहिरियां जी ॻाल्हि आहे, जॾहिं मां शो कोन कंदी हुयसि त देरि सां उथंदी हुयमि, सॼो ॾींहुं उहे सुस्ती में गुज़रंदो हुयो। पर हाणे 2-3 ॾींहंनि खां जॾहिं सुबुह जो जल्दी उथण जी कयां थी ऐं राति जो जल्दी सुम्हण जी कयां थी, रूटीन ठाहिण में थोरो टाइम लॻंदो आहे, पर सुबुह जी जेकी मौसम ऐं जेकी आबो हवा हूंदी आहे उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। बिल्कुलु सही। ऐं असां सां गॾु कुझु महिमान बि आहिनि, असां तव्हांखे उन्हनि जो बि तारीफ़ कराईंदासीं। बिल्कुलु महिमान जो तारीफ़ तव्हां सां करायूं था, पर तव्हां जेका सुबुह जी ॻाल्हि कई न, सुबुह जो उथण सां जेका फ़रहत मिले थी, जेका ताज़गी मिले थी, जेका तवानाई मिले थी, सॼो ॾींहुं ई माना तव्हांजो सुठो गुज़री वञे थो। ऐं सुबुह सां उथणु शर्ती तव्हांखे कल्ह डॉक्टर साहिब चयो हुयो न त तव्हां बुर्श कंदा कयो, पर सुबुह जो राति जो कंदा कयो। जेकी माण्हू सुबुह जो बुर्श कंदा आहिनि उन्हनि जे लाइ कल्ह डॉक्टर साहिबा असांखे एडवाइस करे वई आहे, त सलाह ॾेई वई आहे, मशवरो ॾेई वई आहे त तव्हां राति जो बुर्श करे सुम्हंदा कयो, राति जो ज़रूरी आहे। ऐं तव्हां सुबुह जो उथी करे सिंधीअ में चवंदा आहिनि गुरड़ी कंदा कयो, उर्दू में चवंदा आहिनि कुली कंदा कयो। हा, त पोइ तव्हां ॾाढो फ्रेश महसूसु कंदव। ऐं सुबुह जो थोरी जेका आहे न, असां वर्ज़िश बि इंतिहाई लाज़मी आहे। सुबुह जो उथो था त बिल्कुलु ईअं न आहे त उथण सां ई बसि खाइण जे कॾहिं माण्हू लॻी वञे, चांहि जे कॾहिं लॻी वञे ऐं चवे त बसि जल्दी में मूंखे ऑफिस में वञिणो आहे। सो ऑफिस वञी करे बि कमकार करणा आहिनि, पर उहे कम अञा ॿिया आहिनि। पर जेकॾहिं तव्हां रनिंग पोज़ीशन में सुबुह जो आयो ऐं जेकॾहिं तव्हांजे माहौल आसपास जेको आहे घर जे भरिसां जेकॾहिं को अहिड़ो माहौल आहे, को वॉकिंग ट्रैक आहे, त तव्हां सुबुह जो वॉक कंदा कयो। वॉक करण सां तव्हांजी जेका आहे सा जिस्मानी जेका आहे सा उहा मज़बूती क़ुवत बरक़रार। अच्छा, वॉक करण जो मतिलबु इहो न हूंदो त तव्हां स्लिम थियण जे लाइ वॉक था कयो या पाण खे सन्हड़ो करण जे लाइ। वॉक इंसान खे हूअं बि सुठो ऐं फ्रेशनेस रहंदी आहे, उन जा फेफड़ा वग़ैरह वॉश थींदा रहंदा आहिनि, छो छाकाणि फ्रेश एयर तव्हांजे अंदरि वेंदी आहे। बिल्कुलु घणा माण्हू बाक़ाइदा इहो ई सोचींदा आहिनि, जीअं सदफ़ चयो न, के माण्हू इहो ई सोचींदा आहिनि यार मां सन्हड़ो आहियां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, छा ज़रूरत आहे, मां त ठीकु आहियां, न मां थुल्हो आहियां, न मुंहिंजो पेट निकितल आहे, न मूंखे का ईअं खणी चऊं त दम जी का बीमारी आहे, त आउं छो भला पंहिंजो पाण खे मेंटेन रखां, पाण खे छो सेट कयां। आउं त उहे फिटफाट आहियां, पर ईअं ॾिसण वारी फिटफाट न खपे। जी थोड़ी बि इंसान जे अंदरि बॉडी हेल्दी थी थी वञे न त पाण खे अलॻि ई फील थींदो आहे। जेकॾहिं उन थोरे खे तव्हां कंट्रोल करे छॾियो त बेस्ट आहे, पर जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हां थुल्हा थी वियो या मोटा थी वियो, पाण खे छॾे ॾिनो मेंटेन करणु, पोइ त वधंदा ई रहंदो। अदरक की तरह की बंदा पत्नी कहाँ से बढ़ रहा है। सो ईअं माण्हू कोई चवे त वञे तो थुल्हो भाई, इन थुल्हे भाईअ जे माना लेबल खां बचण जे लाइ तव्हांखे पाण पंहिंजी डाइट जो ख़्यालु करिणो आहे। सुबुह सां नेरनि ज़रूरी आहे, मंझंदि जो मांझंदो बि ज़रूरी आहे, राति जी मानी थोरी चवंदा आहिनि घटि खाइजे। बाक़ी सुबुह जो जेको नाश्तो आहे, नेरनि आहे, उहा ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां करणु घुरिजे। असां वटि हूअं त घरऊं चांहि पी आया आहियूं असां, पर हिते बि चांहि मिलंदी आहे। असांजी डाइट माना मुकमल आहे, बिल्कुलु। हाणे अचूं था पाण महिमाननि जी तरफ़। जी बिल्कुलु। महिमान असांजा मौजूद जेकी ॾाढा सुठा अदाकार बि आहिनि, ॾाढा सुठा सदाकार बि आहिनि, लेखक बि आहिनि। ऐं असां वटि कुझु माना ॾींहं पहिरियां, कुझु वक़्तु पहिरियां हिकु ॾाढो सुठो ड्रामो हलंदो हुयो, मिटीअ जा माण्हू। जी बिल्कुलु। उन मिटी जा माण्हू खे तमामु घणा चाहींदड़ मिलिया, उनखे ॾिसंदड़ मिलिया, उन ड्रामे खे तमामु घणो पसंदि कयो वियो। ज़ाहिर आहे उन में अदाकारनि जी अदाकारी पंहिंजी जॻह ते, पर राइटर जेको लिखंदो आहे ऐं राइटर जे ज़हन मां जेकी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, जेके डायलॉग्स ईंदा आहिनि, उहे जेकॾहिं शानदार हूंदा आहिनि, उहे जेकॾहिं भला हूंदा आहिनि, त पोइ ॾिसंदड़ खे अञा वधीक मज़ो ईंदो आहे। ॾिसंदड़ जी दिलि में उहो ड्रामो जल्दी जाइ करे वेंदो आहे। मां सम्झां थी राइटर थियणु या राइटिंग करणु बि इलाही मुश्किल कमु हूंदो आहे। मतिलबु उनजे दिमाग़ में ईअं कीअं ईंदो आहे त इन खां पोइ हीअ लाइन हुजणु घुरिजे, अहिड़े अल्फाज़ हीअं हुजणु घुरिजनि, इलाही मां सम्झां थी इलाही मुश्किल कमु आहे। ॿियो छा आहे त ॾिसो न, ड्रामे में जेकी बि किरदार हूंदा आहिनि त उन में जेको राइटर आहे उन्हनि किरदारनि खे सम्झी करे, पाण सम्झी करे उन्हनि किरदारनि में पाण अची वेंदो आहे। जेके छोकिरीअ जो किरदारु आहे, छोकिरे जो किरदारु आहे, वॾेरे जो किरदारु आहे, उहो पाण खे फील कंदो आहे, उन खां पोइ उहो लिखंदो आहे। बहरहाल ॻाल्हि खे खुटाईंदे मिटीअ जा माण्हू जो लेखक बि उहो रहियो। ऐं हाणे वरी हिकिड़ो ॾाढो सुठो ड्रामो अचे पियो, ऐं उन सुठे ड्रामे खे सन टीवी ते तमामु जल्दी तव्हां ॾिसंदव। उन ड्रामे जो नालो आहे सिलसिला मोहब्बत जा। ऐं सिलसिला मोहब्बत जा खे बि उन ई राइट कयो आहे, लिखियो आहे। उनजो राइटर आहे माना आहे तो असांजो मोहम्मद हसन चांवरी साहिब असां सां गॾु आहे, सुठो अदाकार बि आहे। अस्सलाम वालेकुम।
साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम। तव्हां ठीकु वॾी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। असां खां मिड़ी कावड़ न कजो, असां अरबुर थुलनि माण्हुनि जी घणी ॻाल्हि करे आले। न तव्हां महिरबानी, तव्हांजो प्रोग्राम पोइ मूंखे ज़हन में आयो। माशाल्लाह तव्हांजी सिहत ॾाढी ज़बरदस्त आहे। थैंक यू सर, वॾी महिरबानी। लिख अथव खिल पोइ मस्ती मज़ाक जो प्रोग्राम ज़रूरी आहे सर, ज़रूरी तव्हां असांखे बि कुटोण वणी सघो था, को मसइलो न। सो असां सां गॾु ॿियो बि हिकिड़ो दोस्त आहे, उहो माविन हिदायतकार आहे ऐं सुठो अदाकार बि आहे। मुख़्तलिफ़ ड्रामनि में उनखे बि तव्हां ॾिठो आहे ऐं सिलसिला मोहबत जा में माविन हिदायतकार आहे उहो साईं। सो वलीकार चऊं था के बी मेतले साहिब खे। साईं के बी साहिब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हांजा बि, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आयो। ॿियो वरी पाण ज़िक्र कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ते अलाए जे छो इलाही माण्हू तनक़ीद भरिया तीर वसाईंदा था रहनि। सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदव त बाबा पीपल्स पार्टी गवर्नमेंट हीअं नथी करे, हूअं नथी करे, बरसाति पई आहे, अॻ में पवंदी आहे, हाणे छा थो थिए, हीअं नथो थिए, CM साहिबु सुतो पियो आहे। मतिलबु तनक़ीद ई तनक़ीद आहे। सो तनक़ीद खे कीअं पीपल्स पार्टी वारा मुंहुं ॾियनि था ऐं उन्हनि जी छा हिकमत अमली आहे, अॻिते जी छा कहिड़ियूं कोशिशूं आहिनि, इन सिलसिले में बि अॼु कचहरी कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर मेंबर असां सां गॾु आहे राना गुलज़ार साहिब, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम राना साहब, कैसे हैं जी? ठीक है, थैंक यू सो मच, आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं उस्ताद मुहर्रम नाज़ असां सां गॾु आहे। साईं खान साहब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? दुआऊं वॾी वाह 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 वाह। थोरी देरि में वरी सिंगर असां वटि सुमेरा बि हूंदी, सुमेरा खे बि पाण ॿुधंदासीं। सो सुमेरा खे घुराइण जे लाइ असांखे नंढड़ी साई वठणी पवंदी। उहा अचे त हुनजो इस्तक़बाल बि कयूं सुठे नमूने सां, चांहि बि पीऊं, मिड़ई चांहि पीअण जो पाण आहे, ॿियो मिड़ई ख़ैरु आहे। नंढड़ी साई वठूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां सुठा था लॻो, वार ठाहियो या न ठाहियो, ईअं भला था लॻो। हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। चांहि पीतीसीं, तव्हां बि जेकॾहिं चांहि पीओ था त प्रोग्राम जो मज़ो अञा वधीक ॿीणो थींदो। ऐं मोज़िज़ महिमान जेके असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो बाक़ाइदगीअ सां हुनजो आगाज़ पाण कयूं था। जामरी साहिब कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत सां? परे खां पोइ आहियो, कराची में रहंदा आहियो, कहिड़े ॻोठ खां आहियो, कहिड़े शहर खां आहियो, थोरो असांखे ॿुधायो। तव्हां सां माना पहिरियों असां मिलिया आहियूं, ख़ुशी ॾाढी थिए थी असांखे। वरी महिरबानी सर, थैंक यू। मां बेसिकली त दादू ज़िले जो आहियां, ख़ैरपुर नाथन शाह। वाह 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 वाह। ऐं हूं कराची में हिते रहियाश आहे कारोबारी हवाले सां। माशाल्लाह माशाल्लाह। फील्ड सां काफ़ी पुराणो लाॻापो। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं तव्हांजे कोठ ते कई आहे असीं, वॾी महिरबानी, तव्हां यादि कयो। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, लख थोरा तव्हांजा। पर इहो तव्हां ॾाढा सुठा राइटर बि आहियो, एॾे कारोबार जी दुनिया में, ऐं वक़्तु कीअं था कढो ऐं एॾा सुठा ड्रामा लिखो था। पहिरियां माना के किताब पढ़ंदा हुयो, के राइटर पढ़ंदा हुयो, अचानक सां हिकिड़ो मोहम्मद हसन जावरी माना सुठे राइटर तौरु ईअं उभरी आयो। पर ज़ाहिर आहे सिखण जे लाइ सॼी दुनिया आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी तबियत रही आहे, हर सुठो ज़हन मुंहिंजो उस्तादु आहे। वाह 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 वाह। मां कोशिशि कंदो आहियां उन खां कुझु न कुझु सिखां, सही सही, उनखे पढ़ां। सही। पोइ अहिड़े ई सिलसिले में हिकिड़ो पुराणो लाॻापो रहियो हिन फील्ड सां हलंदो थो अचे। ड्रामो लिखियोसीं तव्हां वटि हिते अनियर थियो, मिटी जा मां, ऐं तमामु हुन ड्रामे खे घणी पज़ीराई मिली। सही सही। ऐं सुठे हिसाब सां माण्हुनि हिते ऑबलाइज़ कयो, चैनल सिंध TV असांखे मान ॾिनो। ऐं उन खां पोइ सोप सीरियल हुयो, मां हुन में राइटर बि हुयुसि ऐं एज़ ए एक्टर बि हुयुसि। मां हुन में सरदार जो किरदारु कयो, नगर ख़ान जो। मिड़ई आहे अदाकारनि जी शिकायत ॿुधी, पंहिंजा डायलॉग भला थो लॻे, असांजा डायलॉग सुठा कोन्हनि के, पंहिंजा भला बि लिखे थो ऐं ड्रिगा डायलॉग बि लिखे थो। साईं मां ॼणे बचा वंडे हिन जे भाग। ऐं कोशिशि राइटर जी इहा हूंदी आहे त राइटर जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई हिकिड़ी, त राइटर जॾहिं कलम खणी वेहंदो आहे न, तॾहिं मुंहिंजे ख़्याल में राइटर खे बेनियाज़ हुअणु खपे ऐं सभिनि सां इंसाफ़ु करणु खपे। कोशिशि इहा हूंदी आहे, छो त सभिनी में मां पाण खे पाण ॾिसंदो आहियां, जेकर हीरो हुजे, हीरोइन हुजे, विलन हुजे, ऐं वक़्त सां माण्हू चेंज थींदो रहंदो आहे। जेके जेॾी महिल उहो सीन लिखंदो आहे, असांजी त इहा कोशिशि हूंदी आहे त सभिनि खे झोल भरे ॾिजनि, कंहिंखे कणा घटि बि मिलंदा। पोइ या त वरी ईअं थिए थो सभिनी खे झोल भरे था ॾियो, पोइ जेको आख़िर में बचे थो घणो ई बची थो वञे तव्हां लाइ।
त ईअं थींदो आख़िर वारे खे या घणो या नुक़सानु या त थींदो बचंदो ई न आहे। बहरहाल कोशिशि त हूंदी आहे। बोड़ विराए पाण आख़िर में जेगड़ीअ में या त गंज बचो पियो हूंदो आहे या ॿूटी न हूंदी आहे का। ईअं त थींदो आहे न, इहो त दुनिया जो दस्तूर आहे, पर पंहिंजी त कोशिशि हूंदी आहे त सुठे मां सुठो लिखी ऐं संगत खे दोस्त सही 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 सही। अच्छा, तव्हां जॾहिं ड्रामो राइट कंदा आहियो त पोइ ख़ामोशी में कंदा आहियो या मतिलबु जेकॾहिं कोई ॻाल्हाईंदो हुजे विच विच में तव्हां सां तॾहिं बि तव्हां डायलॉग लिखी सघो था? जेसीं ताईं माण्हू पंहिंजो पाण सां न ॻाल्हाईंदो तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में जुमिलनि सां इंसाफ़ न थी सघंदो। अकेला ई खे घणो कोशिशि कंदा आहियूं, अकेले ख़ामोशी में लिखणु ईज़ी रहंदो आहे इलाही। मुंहिंजे लिखण जे हिसाब सां मुंहिंजो अलॻि हिकिड़ो रूम आहे, अलॻि सेटअप आहे। अच्छा अच्छा। ज़ाहिर आहे पंहिंजी फैमिली सां माण्हू टाइम ॾींदो आहे हुनखे, पर जेॾीमहिल लिखण वारो टाइम थींदो आहे मां ऐं मुंहिंजी तनाई हुनखे साण करे कोशिशि कंदा आहियूं। सही। सभिनि खे वणंदो आहे, दोस्तनि खे महिरबानी जेके असांजा पसंदि कंदा आहिनि। सही सही। तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे। अच्छा राणा साहब, कराची की जो आजकल हालत देख रहे हैं आप, एक तरफ बरसात और दूसरी तरफ रोड, ये नाले और ये सारे जो भी काम हो रहे हैं आपकी नज़र में वो भी हैं, तो क्या देख रहे हैं पीपल्स पार्टी की खिदमत को और जो तनकीद कर रहे हैं उन पे क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया सिम टीवी, आपने बुलाया। देखिए मेरे भाई, तनकीद हमेशा उन्हीं लोगों पे होती है जो लोग काम करते हैं, और जो काम ही नहीं करते उन पे तनकीद होती ही नहीं है, क्योंकि वो काम ही नहीं करते। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कराची शहर के अंदर जो हालिया बारिशों से पूरा इंफ्रास्ट्रक्चर जो है वो तबाह हो गया है, उसको रिफ़्रेश कर रहे हैं, उसको इंशाल्लाह मुकम्मल करेंगे। और उसके लिए सीएम साहब ने और हमारे वज़ीर बल्दियात साहब ने इंजीनियर्स को हिदायत दी हैं कि जी जहाँ जहाँ ये डैमेजेस हैं इनको फौरी इनका सर्वे किया जाए, इनकी फिजिबिलिटी बनाई जाए और इनको सही तरीके से मुकम्मल किया जाए। अब जहाँ तक ताल्लुक़ है नालों का, तो नालों की, क्योंकि ये एक बड़ा देरीना मसला है नालों का, क्योंकि जो किसी ज़माने में बड़े नाले हुआ करते थे अब वो नालियाँ बन गई हैं। और ज़ाहिर है ख़ास तौर पे जो एक पिछला दौर गुजरा है सन 2000 और 2008 तक, उस दौर में शहर के अंदर जो कुछ हुआ है वो आपको भी पता है, पूरी कौम को। नालों पे जो कब्जा हुआ उसका बिल्कुल पूरा उसको तबाह कर दिया, और वो पूरे नाले जो हैं उनको वो किया गया है। हमने बार बार कोशिश की है कि नाले बड़े हो जाएं, लेकिन बड़े इश्यूज होते थे, दूसरी पॉलिटिकल पार्टीज बीच में आती थी, तो फिर वो खामोश होना पड़ता था। अभी हालिया कल की हम बात बताएं आपको, कोरंगी के अंदर एक नाले के लिए इंक्रोचमेंट हो रही थी नाले में, तो वहाँ की आवाम भी खुश थी कि भाई ये नाले बड़े हो रहे हैं। तो वहाँ के डिप्टी कमिश्नर कोरंगी के जो हैं उनकी सरबराही में ये कमेटी बनाई गई थी और वो ये काम कर रहे थे। तो फिर एक सियासी पार्टी तहरीक इंसाफ के MP आए और उन्हें वहाँ पे एक तूफान बदतमीजी की और उन्होंने कहा कि जी ये काम नहीं होना चाहिए। अच्छा अच्छा अच्छा। तो ये ऑन रिकॉर्ड बात है, ये कल की मैं आपसे बात। सही सही सही। बात ये है कि हमें सबको मिलकर संजीदा होना होगा, शहर की, सूबे की खिदमत के लिए इकट्ठा होना होगा, हमें एक दूसरे को क्रिटिसाइज नहीं करना चाहिए। सही सही बात है। और शहर की खिदमत के लिए काम करना चाहिए, वो पूरा सिंध ही हमारे लिए घर है। तो हम लोग अपनी कोशिश कर रहे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी अपने भरपूर कोशिश कर रही है कि शहर के इंफ्रास्ट्रक्चर को दुरुस्त किया जाए, क्योंकि बारिशों की हालिया सूरत हाल इतनी ख़राब थी कि तकरीबन 200 मिलीमीटर बारिश हुई है। और ये आपको पता है कि कोई भी बाहर यानी कि दूसरे ममालिक में भी अगर इतनी बारिश पड़े तो उनका भी स्ट्रक्चर बड़ा जवाब दे जाता है। तो हम तो फिर बड़े मतलब छोटे लोग हैं। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुल काम कर रही है और अपने हिस्से का काम बिल्कुल जारी है। और इंशाअल्लाह हमारे वज़ीर बल्दियात साहब 18 घंटे 22 घंटे काम कर रहे हैं और बाकायदा हर डिपार्टमेंट में खुद जा रहे हैं, चेक एंड बैलेंस कर रहे हैं। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब भी इसको चेक एंड बैलेंस कर रहे हैं। तो इंशाल्लाह बेहतर होगा, अल्लाह ने चाहा। सही सही सही, बहुत अच्छी बात है, वैसे अच्छी कोशिशें हैं। अच्छा राना साहब, मेरा एक सवाल था, अगर जैसे भी आपने बताया कि वो वापस चीज़ें रिपेयर हो रही हैं, हम लोग ठीक करने की कोशिश कर रहे हैं, जब मौसमियत वालों ने बताया था कि बारिश होने वाली है, अगर ये चीज़ थोड़ा पहले हम लोग कर लेते। मैं गुजारिश करता चलूँ आपसे, देखिए हम कोशिश हर बार करते हैं, 65% शहर के हिस्से पे तो कंटोनमेंट का कब्जा है।
65% जो शहर का हिस्सा है वो कंटोनमेंट के पास है। आप मुझे बताइए, तमाम रेवेन्यू तो कंटोनमेंट कलेक्ट करता है, बकाया हिस्सा मतलब गवर्नमेंट के पास। बिल्कुल आप सही कह रही है। काम देखिए, मैंने आपसे क्या कहा कि हम लोग हिस्सों में तकसीम हुए हैं। हम बिल्कुल वज़रा हमारे हैं, मतलब आपका कहने का मकसद ये कि जो कराची है उसके भी अलग अलग पार्ट हुए हैं, वो कराची भी बटावा है। नहीं, मैं कराची की बात पूरा एक में नहीं है। नहीं, मैं कराची की बात कर रहा हूँ कि कंटोनमेंट बोर्ड जो है वो 65% हिस्से पर मुतय्यन है। जिस जगह आप बैठे हैं, आपका दफ्तर है, ये भी कंटोनमेंट बोर्ड में है। तो कंटोनमेंट बोर्ड जब यहाँ से रेवेन्यू कलेक्ट कर रहा है तो कंटोनमेंट खुद क्या कर रहा है? कंटोनमेंट का भी तो कुछ हिस्सा बनता है। अभी हालिया बारिशों में हुकूमत सिंध ने कंटोनमेंट को कहा कि जी शहर के इंफ्रास्ट्रक्चर को ठीक करना है। वफाक को भी कहा है कि आप हमारा साथ दें। सही, तो कंटोनमेंट ने क्लियर मना कर दिया कि जी नहीं, हम कुछ नहीं कर सकते। सही। तो आप जब कुछ नहीं कर सकते, फिर वफाक ने भी कहा जी हम कुछ नहीं कर सकते। बिल्कुल हम पे तनकीद होती है, हम अवामी लोग हैं, हम तनकीद सुनेंगे कि इस पे नाराज चले। ये तनकीद तो आप सुनते हैं, लेकिन अच्छा सा सॉन्ग भी आपको सुनाते हैं तनकीद के साथ। ठीक है जी। हाँ साईं केवी साहब, तव्हां जी इजाज़त आहे न? तव्हां चवंदो असांखे लिफ्ट ई कोन्हे, लिफ्ट तव्हां कलाम सर असल में शायद मौज़ू अहिड़ा आहे न, त उनखे बि चयो त अॼुकल्ह ॾिसो था बारिश ऐं प्लस सिंध गवर्नमेंट ते रूबरू जी तनकीद। बिल्कुलु बिल्कुलु, कलाम ॿुधंदा आहियो न? बिल्कुलु सुठो कलाम तव्हांखे ॿुधाईंदा महिरबानी आवाज़ में। साईं वाह वाह कजो। वक्त सजो वीरानी आहे, वक्त सजो वीरानी आहे, जीवन रे किस्तानी आहे। वक्त सजो वीरानी आहे, वक्त सजो वीरानी आहे, किस्तानी आहे। वक्त सजो वीरानी आहे, वक्त सजो वीरानी आहे, जीवन रे किस्तानी आहे। वक्त सजो वीरानी आहे, जीवन रे वडी बेध्यानी आहे, तुझी वडी बेध्यानी आहे, जीवन रे किस्तानी आहे। वक्त सजो वीरानी आहे, जीवन सजो
वॾी हैरानी आहे, मूंखे वॾी हैरानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, वक़्तु सॼो वीरानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे। दुआउनि में को असर न रहियो, 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 विछड़ी जॾहिं खां जानी आहे, विछड़ियो जॾहिं खां जानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, वक़्तु सॼो वीरानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, वक़्तु सॼो वीरानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, वक़्तु सॼो वीरानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे, जीवन रे गिस्तानी आहे। नाइस। वाह साईं वाह, वाह साईं वाह। वक़्तु सॼो वीरानी आहे ऐं तो एॾो सुठो कलाम ॻायो, तुंहिंजी उस्ताद महिरबानी आहे। सुभाणे नंढड़ी साई था वठूं, काॾे बि न वञिजो, साई वठूं न भला। जी बिल्कुलु नाज़रीन, हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो तव्हांखे ॿीहर भली कारती आहियां। सलाम सिंध में असांजा महिमान बि वेठा आहिनि ऐं तव्हां सां गुफ़्तगू बि हली रही आहे। इरशाद बि असां सां गॾु आहिनि, इरशाद सां असांजी खिल ॿोग हलंदी रहंदी आहे। सही सही जी। मूंखे हाणे ख़बर पई मां तव्हां सां गॾु आहियां। सभिनी खे ख़बर आहे। सो हाणे फनकारा पहुची वई अथव। जी बिल्कुलु, असां हुननि जो इंट्रो कराईंदा था हलूं। सुमेरा ख़ान फनकारा असां सां गॾु आहिनि ऐं हुननि जी इलाही ख़ूबसूरत आवाज़ आहे, इलाही सुठा सुठा गाना ॻाईंदियूं आहिनि। यकीन तव्हांखे बि हुन सां मुलाक़ात करे ॾाढी ख़ुशी थींदी। जी सुमेरा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बहुत शुक्रिया। अच्छा, आप मतलब उर्दू में बात करेंगी? जी जी ठीक है। कैसी हैं आप? ठीक है, मैं बिल्कुल ठीक ठाक। तबीयत सही है आपकी? जी जी। कहीं आने में आपको कोई तकलीफ तो नहीं हुई? थोड़ी सी लेट हो गई आप? हाँ, तकलीफ तो हुई थोड़ी सी लेकिन माशाल्लाह बहुत अच्छा, आप लोग खुद बहुत अच्छे हैं, तो बहुत अच्छा लगा आकर यहाँ। बहुत शुक्रिया। देर आए दुरुस्त आए। ठीक है जी। अच्छा के बी साहब, छा सिलसिलो आहे, सिलसिला मोहब्बत जो छा हुन में करेक्टर आहे तव्हांजो? सर करेक्टर कुछ कोने, सिर्फ़ असांजो कैमरा जो पोयों कमु आहे। अच्छा जी जी, माना पर्दे जे पोयां जी हूंदा। जी जी सर। ईअं फिल्मुनि में चवंदा आहिनि न पर्दे के पीछे। हा असां ईअं चवंदा कैमरा जे पोयों, हा छो त जेकॾहिं ॾिठो वञे त डायरेक्टर कैमरा जे अॻियों ईंदो हा त उहो ड्रामो मुंहिंजी नज़र में सुठो न हूंदो। अच्छा जी जी। इहो वरी कंदा ईअं डायरेक्टर वेठो अथव, पाण राइटर न, हुए। हिकिड़ी हा। जेका मञियल ॻाल्हि हुजे, अच्छा तव्हां करेक्टर बि कयो हा हा ऐं कैमरा जे पोयों हा तव्हां इंसाफ़ कहिड़ो कंदो, कैमरा सां इंसाफ़ कंदो अच्छा या करेक्टर सां इंसाफ़ कंदो? अच्छा अच्छा हिते ईअं त कंहिंखे ख़बर कोन्हे का बाबा असांखे जेका मेन करेक्टर बि मिली वियो, सही सही पर मुंहिंजी नज़र में इहो कमु ॾुखियो आहे। इन जे करे चवंदा त कैमरा जे पोयों हुजूं त वधीक न बहितर। त घणा माण्हू वरी डायरेक्शन कंदा इन जे करे बि आहिनि त पंहिंजो रोब हूंदो, पाण ई पाण बि हूंदासीं ऐं कंहिं संगत साथ खे बि रखी छॾींदासीं। उहो प्रोजेक्ट सां इंसाफ़ न हूंदो। सही सही जी सर।
सही सही केतिरा एपिसोड भला रिकॉर्ड थिया आहिनि सिलसिला मोहबत जा 26 एपिसोड इहो नालो ॾाढो भलो आहे माना मोहबत जा सिलसिला थोड़ी घटिजी विया आहिनि उहा हाणे इहे सिलसिला असर घुरिया 26 एपिसोड रिकॉर्ड थी वञनि केतिरा रहनि था न कंप्लीट आहे कंप्लीट थी वियो आहे 13 एपी उन जा एडिट थी चुका आहिनि अच्छा एडिटिंग तव्हां जी रहियल आहे अॼु प्रोमो न जो या टीजर स्टार्ट थींदो सिंपली तो सही सही माना सिलसिलो मोहबत जो स्टार्ट थींदो ही स्पेशली औरतुनि जो ड्रामो आहे अच्छा जी जी तव्हां कम ई ॻाल्हि अथव हक़ीक़त अथव करेक्टर जो हुयो हा असांजो राइटर साहब वेठो आहे हुनजो रियल हिकिड़ो ड्रामो आहे औरत जी ज़िंदगीअ ते आहे पर असां कोशिशि कई आहे जेकॾहिं उन में 10 12 या 20 औरतूं उन मां सबक़ु वठंदा त साईं जी जेका लिखणी आहे उहा असां जेका वाह वाह नहीं पोइ छा माना सरप्राइज़ रहणु ॾींदो या कुझु ॿुधाईंदो त छा थोरो वन लाइन जस्ट हिकिड़ी थोरी हिंट अॼु त हूअं ई टीज़र आहे एयर थी वेंदो त ॻाल्हि सम्झ में अची वेंदी असांखे साईं जी ॻाल्हि कई हा त उन हवाले सां हिकिड़ी रियल स्टोरी आहे ऐं मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं हिकिड़ो किरदारु अहिड़ो गुज़रियो सही सही ऐं हुन सां मुलाक़ात थी हुनजी ज़िंदगी हिकिड़ी औरत आहे हा हा अक्सर औरतूं टारगेट रहंदियूं आहिनि अक्सर हा हा ख़ासि करे इंटीरियर सिंध में त माना इहे मामला थींदा आहिनि सही सही पोइ हिकिड़ी अहिड़ी औरत जो किरदारु असां खणी हिन ड्रामे खे सर्जो आहे कोशिशि इहा आहे त ॾिसंदड़नि खे वणे ऐं आहे त हर शख़्स कहाणी हा बिल्कुलु ऐं हिन में अहिड़ी औरतुनि जा किरदार रखिया आहिनि या अहिड़ा जेके जेंट्स ॿिया आहिनि मर्दनि जा किरदार रखिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में जेको ॾिसंदो ऐं दिलि लाइ ॾिसंदो कोशिशि असांजी इहा आहे त उनखे पंहिंजी कहाणी लॻे सही 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 उन हिसाब सां मोहबतनि जा सिलसिला असां रिकॉर्ड कयो सॼो ड्रामो भाउ जी ॾाढी महिनत हुई आगा सोहेल साहब असांजे विच में कोन्हे को पंहिंजे ॻोठ को राति हुनजो मामिलो हुयो न पहुची सघियो सही 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 उन जूं तमामु घणियूं काविशूं हिन ड्रामे में रहियूं ऐं भाउ डायरेक्टर हुयो सही सही औरतुनि जो ड्रामा त औरतूं घणियूं आहिनि हिन ड्रामे में या मर्दनि जी घणाई आहे मर्द बि आहिनि जी तक़रीबन असां राइटर जी माना असां इहा कोशिशि कई जेकॾहिं औरत जो ड्रामो आहे त उन में मायूं घणी हुजनि अच्छा असां ईअं चवंदा आहियूं मायूं घटि हुजनि पर इहो हिकिड़ो ज़ुल्म हूंदो आहे लेकिन असां ॾेखारियूं ई हिकिड़े औरत खे ड्रामो था हाणे मर्द हक़ीक़त ॾिठो वञे त ड्रामो घटि थो ॾिसे ऑफिस में वियो घरु पहुतो ड्रामो ख़तमु थी वियो औरत घर में मौजूदु मर्द सां त ड्रामा थियनि था ॾिसे जो न पर हिकिड़ो सब्जेक्ट आहे न साईं त हिकिड़ी ग़रीब छोकिरी आहे जेके अलाह सां हिकिड़ी नंढड़े घर में पैदा करे थो ॿुधायो कहाणी न न हिकिड़ो मिसाल आहे न कहाणी न हिकिड़ो मिसाल आहे पर उहो केतिरो ख़्यालु रखे थी पंहिंजे घर वारनि जो सही पंहिंजो ऐं हिन मुआशरे जो सही 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 पोइ हुन सां जेके वेदन थियनि थियूं पियूं उहो ड्रामे तव्हां ॾिसी सघंदो वाह 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 सर राणा साहब ड्रामे की बात हो रही है ड्रामे आजकल चल रहे हैं वैसे सियासत में भी ड्रामे कुछ आ रहे हैं तो सिंधी समझ में आती होगी ना आपको है ना आप जैसे से फादर पीपल्स पार्टी में भुट्टो लोगों के साथ आपके वास्ते हैं हाँ तो ये आजकल ड्रामा चल रहा है कि भाई अख्तियारात वफाक के हवाले कराची के किए जाएं ये क्या कहेंगे इस पे क्या सिलसिला है ये भी सिलसिले मोहब्बत के यहाँ पे और यहाँ पर सिलसिले नफरत के हो रहे हैं सिलसिले कराची के इख्तियारात कराची को वफाक के हवाले किया जाए जो देखिए वफाक की अपनी कोई कारकर्दगी तो ख़ास है नहीं वफाक मोहतरम वज़ीर आज़म इमरान खान साहब बड़े दावे कर रहे थे ज़ाहिर है उन्होंने कौम से वादे किए थे और उस वादे की बुनियाद पर अल्लाह ताला ने उनको ये मनसब दिया है तो उसमें से कोई एक वादा तो वफा हो तो उन्होंने तो किसी भी चीज़ पर वादा वफा नहीं किया और उन्होंने महज उनका महवर जो है वो सिंध दुश्मनी पर रहा और बकाया 3 सूबों में भी उनकी गवर्नमेंट है वो वहाँ पर तो कारकर्दगी दिखाएं तो उनका घूम फिर कर एक ही महवर है उनके लोगों का भी कि भाई सिंध भाई 3 सूबे आपके पास हैं तो आप उनमें अपनी कारकर्दगी दिखाइए और दूसरी बात यह है कि आप जो वादे करते थे आज उन वादों का क्या हुआ आप कहते थे कि जी चीनी जो है वो जब महंगी होगी गरीब मर जाएगा आज चीनी जो है वो 100 रुपये किलो है आप आटा देखें 80 रुपये किलो है आप देखिए पेट्रोल के रेट जो है फिर प्राइस कितने हाई लेवल पर चले गए हैं इसी तरह बहुत सारी अशिया खुर्दनोश जो गरीब की ज़रूरत है डॉलर को आप देखें 170 रुपये का हो गया है तो इस तरह बहुत सी बातें हैं जो वज़ीर-ए-आज़म की किन बातों को अब तो कौम जो है वो खुद मायूस हो चुकी है आपने किसी एक शिक पर भी अमल नहीं किया
तो आप चाहते ये हैं कि जी कोई ना कोई ऐसा ड्रामा रचाया जाए कि जो हुकूमत जो है वो लड़कर ही 5 साल गुजार दे, अवाम कारकर्दगी का ना पूछे। तो हम तो गुजारिश करते हैं वज़ीर आज़म साहब से, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने जब इलेक्शन हुए और वज़ीर आज़म साहब ने वज़ारत का ओहदा संभाला तो पहले असम्बली के फ्लोर पर चेयरमैन साहब ने तकरीर में मुबारकबाद दी और कहा कि जी हमारा ताउन आपके साथ है, सही बात आप हमें साथ लेके चले। लेकिन वज़ीर आज़म साहब ने बदकिस्मती है कि आज तक उन्होंने अपने अलावा किसी को मुनासिब नहीं समझा। कल जिनको वो कुफरिया कलमात और बड़े बुरे बुरे अल्फाज से नवाज रहे थे, बिला आखिर आज उन्होंने उन्हीं लोगों के साथ वो बैठ गए और उनको ही कहा था कि जी मैं बहुत सारे ऐसे मतलब लफ्ज़ वो इस्तेमाल करते थे जो गैर सियासी और गैर पार्लिमानी हैं। तो आज क्या हुआ, आप उन्हीं के साथ बैठकर और वो सब कुछ कर रहे हैं। तो देखिए कौम जो है वो सब समझ रही है, देख रही है। तो अब रहा कराची पे कब्जा, देखिए यहाँ इस पर मज़ीद राना साहब बात करते हैं, इस पर तफसीलन कराची पे कब्ज़े और ये ख़ास तौर पर सियासत की बात, ड्रामों की बात। तो गुलूकार अच्छी हमारे पास बैठी हैं और समीरा खान जी आ गई हैं, तो मेरे ख्याल से सुना जाए इनको, बहुत ही अच्छा रहेगा हमारे लिए भी, अच्छी आवाज़ है इनकी। जी क्या सुनाएंगी आप? माशाल्लाह सिंध चैनल है तो एक सिंधी सॉन्ग वाह परफॉर्म तो बहुत अच्छी बात हो गई। मतलब आप उर्दू ज़बान होते हुए सिंधी में गाना सुनाएंगी, ज़बरदस्त। लतीफ चवे लालो लाल लतीफ चवे
शाह लतीफ़ चवे लालो लाल लतीफ़ चवे अजो शाह लतीफ़ चवे लालो लाल लतीफ़ चवे कदून के पाए विया हले हले मुंहिंजा मरवड़ा हले हले मुंहिंजा मरवड़ा मुंहिंजा जोगियड़ा मुंहिंजा सामियड़ा मरुड़ा मिठड़ा मुंहिंजा मरुड़ा सहीना मुंहिंजा मरुड़ा लाहोती मुंहिंजा हले हले मुंहिंजा मरवड़ा। वाह जी वाह, मज़ो अची वियो ऐं ॾाढी सुठी जेका आहे न असां फनकारा असांखे मिली वई अॼु। नाज़रीन तव्हां गाने खे यकीनन एंजॉय कयो हूंदो ऐं असां हलंदासीं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में नंढड़ी साई वरितीसीं पहिरियों भेरो ईअं ई माना जीअं चयोसीं नंढड़ी साई वठूं था जल्दी मोटी आयासीं सच पच में। सो तव्हांखे घणो इंतज़ारु नथा करायूं। रोज़ानी जीजल अख़बार आउं पढ़ंदो आहियां, इनजे करे पढ़ंदो आहियां त रोज़ सुठी न माण्हू रोज़ जीजल अख़बार छो थो पढ़े, इनजे करे पढ़ंदो आहियां त हिन में जेके ख़बरूं हूंदियूं आहिनि उहे माना तस्दीक थियल ख़बरूं हूंदियूं आहिनि, सुठी रिपोर्टिंग थियल हूंदी आहे ऐं असांजा जेकी ॿिया शहर आहिनि कराची खां अलावा उन्हनि शहरनि जी पाण खे ॼाण मिली वेंदी आहे त उते छा थियो कल्ह ऐं छा थिए पियो। तव्हां पढ़ंदा आहियो त मूंखे बि ख़बर पइजी वेंदी आहे त छा थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे सभ खां पहिरियां तव्हांजी ख़बर पढ़ी ॿुधायां। सो तव्हांखे कल्ह असां कयोसीं वेलकम पंहिंजे प्रोग्राम में, भलीकार तव्हां असांखे जॉइन कयो ऐं अॼु जी जेका जीजल अख़बार ख़मीस जो ॾींहुं 3 सेप्टेम्बर 2020। सो अॼोकी अख़बार इहा ॻाल्हि रिपोर्ट कई आहे त सलाम सिंध में सुबुह जी थधिड़ी हीर जहिड़ी सदफ भुट्टो जो इज़ाफ़ो। ऐं सलाम सिंध में बहितरीन पहिरीं परफॉर्मेंस ते इरशाद जागीरानी अज़हर जो कयो मोहरम नाज़ तरफ़ां वाखाण। वाह साईं मोहरम नाज़ साईं, वाह वाह, तव्हांजो नालो साईं अख़बार में आहे अॼु। प्रोग्राम जी महिमान डॉक्टर इकरा अली औरतुनि जे मसइलनि ऐं ॾंदनि जी बीमारियुनि ते वीचार वंडिया। तव्हांजो फोटू बि लॻल आहे बाक़ाइदगी सां। थैंक यू सो मच। ऐं फोटू हाणे मां ॾेखारींदुसि न, तव्हां अख़बार वठिजो पाण साईं। सो मुंहिंजो फोटू बि लॻल आहे। इन खां सवाइ अॼोकी जेका सिंध इस्लामी तारीख़ आहे उहा बि तव्हांखे ॿुधायां। 14 मुहर्रम हराम शुमारो 27 आहे, सिफ़ा 28, क़ीमत 20 रुपया इन अख़बार जी। ऐं जेकी मेन ख़बरूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायां पियो। त शहबाज़ शरीफ़ जी ज़रदारी ऐं बिलावल सां मुलाक़ात, नेब ख़िलाफ़ गॾिजी मज़ाहिमत करण ते इतफ़ाक़, रैबर कमेटी इजलास में शिरकत जो फ़ैसिलो। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि त वफ़ाक़ी सरकार जो बरसाति खां पोइ कराची वासियुनि खे पहिरियों रिलीफ बिजली महांगी करे छॾी। पहिरियों रिलीफ मां वरी ख़ुशि थी वियुसि, जो रिलीफ को मिली वियो आहे उनखां पोइ लिखियलु आहे बिजली महांगी करे छॾी। हीअ ज़ुल्म छा आहे? सो तइलीमी इदारनि खे मंशियात खां पाक करण लाइ इंटेलिजेंस इदारनि जूं ख़िदमतूं वठण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। ऐं टैक्स न ॾियण ते मुतहिदा बानी मथां 44 करोड़ 10 लख रुपया ॾंड अथव। ऐं कराची में नदियुनि नालनि तां कब्ज़ा, जीअं पाण ज़िक्र कयोसीं पए राना गुलज़ार साहिब सां, त नदियुनि नालनि तां कब्ज़ा ख़तमु करण लाइ ऑपरेशन गुजर नाले तां हद दख़लियूं ट्राहे पट थी वियूं। ऐं सुप्रीम कोर्ट कचे जे इलाइक़नि में फ़सुलु पोखण ते पाबंदी लॻाए छॾी। वणकारी जो हुकुम, वाह वाह, पाबंदी लॻाए छॾी साईं। ओॾे कचे में वरी वण थियनि था, फ़सुलु पोखण ते पाबंदी आहे साईं। सो लाड़काणे में सूबाई वज़ीर सुहेर अलमर सियाल जे घर ते नेब जा छापा, मालूमात मुख़्तलिफ़ हथ थी वई आहे। ऐं कोरोना जे हवाले सां तव्हांखे ॼाण ॾींदो हलां न त कोरोना किथे पहुती। उहा इहा आहे त मुल्क में कोरोना वायरस वधीक 18 ॼणनि खां हयाती खसे वरिती आहे। इन खां सवाइ ॿियूं ख़बरूं बि आहिनि ज़राअत जूं, शोबिज़ जूं। ऐं अॼु तव्हांजा सितारा छा था चवनि इन हवाले सां बि तव्हां जेकॾहिं सितारनि ते यकीन रखंदा आहियो त अॼोकी जीजल अख़बार इन बारे में बि तव्हांखे तमामु घणी मालूमात ॾींदी। रोज़ानी जीजल अख़बार पंहिंजे वेझे हाकर खे चई छॾियो तव्हांजी ऑफिस, तव्हांजे सैलून, तव्हांजे दुकान ते पहुचाए छॾे, तव्हां घर वेही करे अख़बार पढ़ो, बुज़ुर्गनि खे बि पढ़ी ॿुधाईंदा कयो। सो जामरी साहिब असां सां गॾु आहे मोहम्मद हसन जामरी साहिबु, लेखक आहिनि, सुठा राइटर आहिनि। सिलसिला मोहबत जा, ॾाढो सुठो नालो आहे। मोहबत जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे असां जामरी साहिब ॾांहुं वधूं था। जामरी साहिबु ॾाढो सुठो टाइटल बि हिन जो लिखियो आहे, टाइटल सॉन्ग जंहिंखे पाण चऊं, ड्रामनि जा टाइटल सॉन्ग। मूंखे हिकिड़ो हिन खां सवाल आहे जी, तव्हांजी शूटिंग जे दौरान तव्हांखे घणो जेंट्स इलाही परेशान कंदा आहिनि टाइम ते अचण ते, रिकॉर्डिंग करण जे दौरान, या लेडीज़ इलाही तंग कंदी आहे? मेकअप में देरि थी वेंदी आहे, कपिड़नि में देरि थी वेंदी आहे, या एक्टिंग में देरि थी वेंदी आहे? यकीन कयो त हिकिड़ी शादी जी सीन हुई, सभु रेडी हुया, हिकिड़ी छोकिरी कोन हुई। हुनखे जेॾी महिल मां फ़ोन कयां पियो किथे आहियां, मूंखे चई मां ॿाहिरि आहियां शहर जे। मुंहिंजे शहर जे ॿाहिरि आहियां, त आहे किथे सही त ॿुधाए न। पोइ बि ॿुधाए त हाणे मां सिवण पहुती आहियां।
हाणे ॿ ॾींहं अॻु में उनखे असां लाइनअप कयो आहे त सभु आर्टिस्ट आहिनि सही तव्हांजो बि सेवण ऐं शिकारपुर जो काफ़ी फ़ासिलो आहे तव्हांखे चयोसीं बिल्कुलु त तव्हां हिकिड़ी कमिटमेंट कई आहे त तव्हां चओ था त शहर जे ॿाहिरि आहियां मुंहिंजे शहर जे ॿाहिरि आहियूं त असां गाॾी मोकिलियूं जल्दी खणी अचो तव्हां जो इंतज़ारु न कयूं की मां सेवण पहुती आहियां सही सही ऐं जंहिं महिल पहुती त वरी बिजली बंदि थी वई बिजली त हुई न बिजली हुई आगा जो अलाए पोइ वरी सीन आगा सोहेल साहब माशाल्लाह तमामु सुठो एक्टर ऐं सुठो इंसानु उन जी जेतिरी कोशिशि कई सुठी असांखे उन प्रोवाइड कयो सीरियल में पोइ कॾहिं कॾहिं ॾिसूं पिया त छो त सीन में हिकिड़ी शइ नाहे त डायरेक्टर खे मज़ो कोन पई हू चए पियो यार नाहे त भला छा आहे मुंहिंजो तूं चए थो नाहे मूंखे मज़ो कोन थो अचे पियो त यार बसि नाहे त भला छा कयूं हाणे जेके सीनियर वेठा आहिनि त उहे मूंखे सुवाल कनि था जेके सॼी ज़िंदगी ॾियनि था पिया उन्हनि जो हक़ु बणिजे थो त भई असां जॾहिं सॼी ज़िंदगी ॾिनी आहे टाइम ते अचूं था पिया तव्हां चओ था त बाबा 5 ॾींहं अचो असां तव्हांखे 10 ॾींहं ॾियूं था हू जूनियर आर्टिस्ट आहे उहा उन जे करे असां इंतज़ारु कयूं पोइ मूं फ़ैसिलो कयो त उन खे कट करे मां सीनियरनि खे मान सही सही भला इहो कीअं थींदो आहे चवंदा हाणे टाइटल सॉन्ग जी ॻाल्हि हाली थोरी हेॾे होॾे थी वई आहे सो जीअं तव्हां चओ त कट करिणो आहे उनखे बाबा टाइम ते न पहुतो चवंदा आहिनि त डायरेक्टर खे राइटर खे जेकॾहिं कंहिं अदाकार खां शिकायत हूंदी आहे या मज़ो न कंदो आहे त पोइ उनखे वरी गोली हणाए छॾींदा आहिनि गोली वारा ड्रामे बणाए छॾींदा आहिनि त मरी वियो बसि हाणे इहे कोन हूंदो आहे राइटर जॾहिं लिखंदो आहे त उहो नेक तमन्ना रखंदो आहे त हीउ बि मुंहिंजो किरदारु पहिरीं वरी जेका गोली हणाइण खे खिले थी ॾुख जो नथी करे इहे कोन थींदो आहे बाक़ी मजबूरी हूंदी आहे हिकिड़ो माण्हू टाइम बिल्कुलु नथो ॾिए या हुनखे पंहिंजा हिकिड़ा मामला हूंदा आहिनि छो त हर माण्हू जे पोयां हिकिड़ी कहाणी आहे कहिड़ी ख़बर मूंखे त जेको ई दोस्त असां रखियो आहे सिलेक्ट कयो आहे हिनखे पंहिंजूं कहिड़ियूं मजबूरियूं पोइ उहे मजबूरियूं उन्हनि जो बि साम्हूं रखी पोइ अहिड़ो फ़ैसिलो करिणो पवंदो आहे कॾहिं कॾहिं उन्हनि खे कॾहिं कॾहिं वरी इदारे मां फ़ैसिलो ईंदो हूंदो आहे गोली हिनखे हणाई अथव त हिनखे छो हणाई अथव हिनखे रखिणो आहे पोइ वरी उहो गोली वारो हमरा बची थो वञे अस्पताल में गोलियूं ॿ लॻे पर बची वियो बहरहाल हाणे अचूं टाइटल सॉन्ग तव्हां लिखियो आहे उहो थोरो ॿुधायो दिलि चए थी एक्टिंग जे हवाले सां मां हिकिड़ो तव्हांखे ॻाल्हि कंदी आहियां न मां जेतिरा साल एक्टिंग कई आहे मतिलबु एक्टर खे घटि में घटि पंहिंजे टाइम खां पंचोल हुजणु घुरिजे टाइम ते जेकॾहिं उहो पंचोल आहिनि त हुनजी हर जॻह तारीफ़ आहे पहिरीं ॻाल्हि त एक्टर खे स्क्रिप्ट पढ़णु घुरिजे टाइम पोइ आहे पर असांजी मीडिया में हिन वक़्तु बि पीटीवी ते कमु कयूं था सभु आर्टिस्ट जेके अॼुकल्ह तमामु वॾो सुपरस्टार आहिनि पंहिंजी नज़र में असांजी नज़र में त कोन्हनि खे जॾहिं हुनखे चइनि कैमराउनि ते बीहारे हिकिड़ी सीन करायो न उनजे सॼे बिहेवियर जी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी पर अॼु अचूं था ड्रामे ते ड्रामो आहे कोन साईं ड्रामे ते पाण पोइ था जेको आहे सो असांजे साईं मोहम्मद हसन जावरी साहिब 2-3 भेरा मोबाइल ऑन कयो अथई वरी पासवर्ड बंदि थो थी वञे वरी पासवर्ड वठी कहिड़ो खफ़ो आहे तव्हां सोचो मूंखे मौक़ो मिलो त मां पढ़ंदुसि मां ॾिसां थो लाइट ऑन थिए थी वरी पासवर्ड लॻे थो वरी बंदि थी वञे खफ़ो आहे वॾो साईं बाबा कजो सर ड्रामे जे हवाले सां सॉन्ग आहे टाइटल सॉन्ग यादि कोन्हे को ॾिसी पढ़ूं था ज़रूरी आहे इहो ॾिसी पढ़ण जे मेरो थियो मन जो शीशो रिश्तनि में थी या फ़ासिला मेरो थियो मन जो शीशो रिश्तनि में थी या फ़ासिला दर्द कथाऊं ज़िंदगी मोहबत जा बनिया सिलसिला मिसरो अथसि त वक़्त जो थी पियो वेरी दर्दनि करायूं दाहूं वक़्त जो थी पियो वेरी दर्दनि करायूं दाहूं वीरान दिल जो गुलशन थी ख़तम वया ही हौसला मेरो थियो मन जो शीशो रिश्तनि में बनिया फ़ासिला संग दिल सां दिलि अड़ी वई दिल जो न दाद थी सघियो संग दिल सां दिलि अड़ी वई दिल जो न दाद थी सघियो लालच लुटियो आहे नीह खे मुझारनि जा बनिया मामला मेरो थियो मन जो शीशो रिश्तनि में बनिया फ़ासिला क़िस्मत कलूर कयो आहे कंहिंजो बि ॾोह नाहे क़िस्मत कलूर कयो आहे कंहिंजो बि ॾोह नाहे मुंहिंजो सनम न थी सघियो कहिड़ी कयांसि मांगिला मेरो थियो मन जो शीशो रिश्तनि जा बनिया फ़ासिला दर्दनि करायूं दाहूं दर्द कथाऊं ज़िंदगी मोहबत जा बनिया फ़ासिला टाइटल सॉन्ग आहे ड्रामे जे हवाले सां पोइ इहो पूरो थी वियो हाणे हा पूरो थी वियो कंहिंखां करायो अथव भला शायदि अञा इदारे खे ॾेई छॾियो आहे हले पई अनक़रीब जेको आहे सो कंप्लीट थी वेंदो हा इदारो हुन ते कमु करे थो असांजो PM साहब
सही सही साद अलवी साहब मुझे ख्याल जी, है असां जी, वटि जी। उहो ई आहे हाँ, म्यूज़िक खे उहो संभाले थो साद अलवी साहब ॻाईंदो ॾाढी सुठी शाइरी आहे हाँ, हाँ। तव्हां त माना शाइर बि आहियो असांखे इहा ख़बर ई न आहे माना सर असां शाइर कोन आहियूं हा। तव्हां शाइरी में तव्हांजा शागिर्द न पर वाकई ॾाढो सुठो पंहिंजो तव्हांजो शहर मूंखे ॾाढो वणंदो हा, आहे अलाए जे पंहिंजो सुवाल साॻियो आहे त सम्झो साल हा, साॻियो जे आहे पंहिंजो हाल साॻियो आहे त सम्झो तमामु साॻियो। वॾी वाह, वाह। गहरी ॻाल्हि आहे बसि कॾहिं कॾहिं माण्हू लिखी थो वठे पोइ कॾहिं कॾहिं पाण खे ई ख़बर न पवंदी आहे त इहो मां लिखियो आहे माण्हू तारीफ़ कंदा आहिनि लाजवाब बड़ी तमामु मेहरबानी तमामु तव्हांजी सुठो। लख थोरा तव्हां एॾी पज़ीराई ॾियो था राना साहब शायरी से शगुफ़ है सुनते हैं पढ़ते हैं करते हैं होता है लेकिन जब जब टाइम मिलता है। अच्छा ये टाइम कब मिलता है आपको ये बताएं कब मिलता है साल में एक बार 2 बार क्योंकि आप तो ज़ाहिर है मसरूफ बहुत ज़्यादा ही बस मसरूफ फील्ड में होता हैं। है, यही होता है कभी दोस्तों में कभी कभार चले जाते हैं बैठ जाते हैं। सही 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 वैसे शौक है शायरी करने का या सुनने का करने का अच्छा तो लगता कभी है नहीं हुआ, बस सुनते हैं, कभी करने का अच्छा शौक लगता है नहीं हुआ। सुनना नहीं। अच्छी लगती है शायरी बहुत अच्छी चीज़ है। कौन सा देखिए, कलाम ज़्यादा मैं सुनते एक हैं? बात आपको बताऊं, जी शायरी में जो अच्छे होते हैं हम लोग जो है ना ड्रामे भी देखिए जो बनते हैं वो इस्लाह के लिए बनते हैं, लेकिन बदकिस्मती है हम लोग उसको पॉजिटिव लेकर जाते हैं, नेगेटिव नहीं लेकर राइट जाते। जैसे कि अभी भाई ने बताया कि हमने जो एक गरीब खातून लड़की का एक रोल दिखाया, उसके साथ जो भी कुछ होता है उसको दिखाया, जी। तो ये बेसिकली दिखाया इसलिए जाता है कि देखिए गुर्बत क्या चीज़ है और एक जो गरीब होता है वो किस कदर कमज़ोर होता है, उसको हर आदमी दबाता है, क्या होता है पता है उसको। जो हम लोग शहर में रहते हैं तो हम लोग उसको देखें कि बेसिकली गांव की ज़िंदगी क्या है, हमें क्या पता, हम यहाँ शहर में रहते हैं, लेकिन जो गांव की ज़िंदगी है क्या आज भी 2020 है, इस सदी में भी हमारे गांव की ज़िंदगी किस तरह की है, वाह तो हम लोग उसको सबक नहीं सीखते कि जब यानी कि जाहिर है कितनी मेहनत करते हैं, लिखते हैं, फिर उसको फिल्माते हैं, दिखाते हैं, बड़ी मेहनत होती है, लेकिन उससे हम सबक नहीं सीखते। तो बेसिकली हमें सबक सीखना चाहिए, देखना चाहिए, उसको समझना चाहिए और दर्द महसूस करना चाहिए। सही, सही, सही। ये बहुत ज़रूरी है। सही सही तो उसमें इनके जो राइटर्स होता है वो राइटर जो लिखता है तो वो उसको पता है कितनी मेहनत होती है, एक एक लाइन को कई कई बार लिखता है और कई कई बार उसको जो है वो फेंक देता है, फिर लगता है दोबारा आप किसी समझ में राइटर के साथ नहीं बैठे आता। हुए हैं आप हैं? आपने किसी राइटर को लिखते हुए देखा है मुझे लग नहीं रहा नहीं है एक मेहनत है, एक चीज़ है, मेहनत है। माशाल्लाह, मेहनत आपको सबको पता है है। और उसको हमें अप्रिशिएट करना चाहिए। पाकिस्तान में बड़े अच्छे शायर आए हैं, सिंधी में भी, पंजाबी में भी, उर्दू में भी। अब पाकिस्तान माला माल है इन चीज़ों से, लेकिन बदकिस्मती हमारे यहाँ कदर नहीं है। हाँ ये बात है। तो हमें कदर करनी चाहिए, हुकूमत को उनकी सरपरस्ती करनी चाहिए सही सही और हुकूमत की जिम्मेदारी बनती है कि उनकी सरपरस्ती करें ताकि माशरे में शऊर बेदार हो। तो ये अच्छी चीज़, अच्छा अमल है। सही सही सही। अच्छा सुमेरा जी आप बताएं शायरी माशाल्लाह से किस तरह से सेलेक्ट करती हैं आप, किस शायर को ज़्यादा गाती हैं आप? जो भी मिल जाए मतलब ये शौक हुआ था आपको या माइक की बात करें। शौक तो माशाल्लाह बचपन से ही था, अच्छा लेकिन मौका नहीं मिला कभी। तो मौका अब मिला है? हाँ, अभी कितना अर्सा हुआ है आपको सिंगिंग करते हुए? मुझे सिंगिंग में दूसरा साल है दूसरा साल। और वैसे शोबिज में 10 साल हो गए। अच्छा, अच्छा सही। और आपके फेवरेट सिंगर मैंने- हैं कौन, किससे ज्यादा कॉपी करती हैं कि मैं मुझे इनके गाने ज्यादा से ज्यादा लता जी पसंद है, लता जी। मैडम नूर जहाँ सही माशाल्लाह बहुत बड़ा वो नाम तो है। जाहिर सी बात है, और तमाम सिंगरों को सुनती हूँ। सभी ज्यादा अच्छे लगते हैं। नहीं, अच्छा वो शोबिज में बहुत अरसा हुआ है तो क्या तो शोबिज में किस होस्टिंग हवाले की- से होस्टिंग की है? होस्टिंग की, अच्छा कहाँ पे की है? मॉल की एक्टिविटीज़ की ज़्यादातर, और शोज़ की है, शादी ब्याह के शोज़, अच्छा। ऐसे फंक्शन, और उसके अलावा मॉडलिंग की और एक्टिंग की ड्रामों में। अच्छा। जो थोड़ा बहुत चांस मिला तो एक्टिंग की। सही 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 है। तो आगे बढ़ने का चांस नहीं मिला, कोई मकसद आगे बढ़ने देता नहीं है कोई ड्रामों में। ये मैं कौन चाहती हूँ- जालिम है जो आपको आगे बढ़ने नहीं देता? नाम बताएं आप नहीं, इसका। बहुत सारे लोग हैं जो आगे जो चाहते हैं कि वो मकसद टैलेंट पीछे ही रहे। नहीं देखिए और मोर आगे, ना साथ आगे में बढ़ने देना चाहिए, और जो आगे बढ़ना चाहते हैं सीरियस गाल नहीं ऐसा होता है। नहीं मैं आपको बताऊं, सीरियस में भी तो सीरियस हूँ भाई। नहीं इस तरह कौन है होता नाम बताएं आप। नहीं नाम तो नहीं बता सकते, बहुत सारे लोग हैं किसको देख इस तरह होता है कि आप कोशिश करना चाहते हो, आगे बढ़ना चाहते हो, एक्टिंग करना चाहते हैं, तो एक्टिंग में आपको
जो रोल मिल गया बहन का, भाभी का, सास बीवी का। का, माँ का, सास का, हाँ। कोई खतरनाक कैरेक्टर पुलिस वाली का, बहुत सारे रोल हैं। तो उसमें जो कैरेक्टर मुझे मिलता है खतरनाक कैरेक्टर पुलिस वाली पुलिस वाली पुलिस ये वाली सारे रोल खतरनाक। किए हैं आपने? खतरनाक नहीं, जो रोल मिला लाइव भी किया, कुछ सब चलता है। मैं मेट्रो चैनल से कल्लू मल्लू और सल्लू उसमें परफॉर्म किया। कल्लू वो मल्लू ड्रामा- सल्लू, उसमें आप क्या थी? उसमें कैरेक्टर किए मैंने, अच्छा। दो चार कैरेक्टर मैंने किए। कहा जो 3 नाम ड्रामे बता। मिलते गए, पड़ोसन का रोल मिला वो किया। अच्छा। मैं चाहती हूँ कोई मेन रोल इस तरह से हो कि मेहनत करे इंसान तो आगे बढ़े। मेन रोल तो महबूबा का होता है। नहीं, महबूबा का रोल अब कहाँ मिलेगा टाइम गुजर गया। अच्छा, चैलेंज मिल महबूबा जाएगा। का कोई टाइम नहीं होता, हर टाइम महबूबा का होता है। ये बात तो आप सही कह रहे हो सही। कि अगर कोई अच्छा कैरेक्टर मिलेगा तो जरूर करेंगे। सही, चलें जी, अच्छा सा सॉन्ग सुना दे हमें अब। मैं अपनी आपको आप। पंजाबी सॉन्ग सुनाती हूँ। वाह चलिए, जी वाह, सुनाएं। क्या कह रहे हैं जी। तेनी ढोला तेरे पीछे पीछे आनिया, एमे तेनी ढोला तेरे पीछे पीछे आनिया, होके मजबूर तेरे तरले में पानिया। इश्क दा रोग बुरा है, इश्क दा रोग बुरा तेनू समझ नहीं आवे। सोनिया दिल दा मामला, हीरिया दिल दा मामला वे, सोनिया दिल दा मामला। बहुत शुक्रिया। लड़ गए ने जद हुण तेरे नाल नैण वे, लड़ गए ने जद हुण तेरे नाल नैण वे, उठ गया निंदरा ते लुट गया चैन वे। अपना बना ले मैनू कर मेरे बानिया, इश्क दा रोग बुरा है, इश्क दा रोग बुरा तेनू समझ नहीं आवे। सोनिया दिल दा मामला, हीरिया दिल दा मामला वे, सोनिया दिल दा मामला। एने तेनी ढोला तेरे पीछे पीछे आनिया, एने तेनी ढोला तेरे पीछे पीछे आनिया, होके मजबूर तेरे तरले में पानिया। इश्क दा रोग बुरा तेनू समझ नहीं आवे। सोनिया दिल दा मामला, हीरिया दिल दा मामला वे, सोनिया दिल दा मामला। तूने मिला वाली वजह सानू मार दी, छड़ दे दरीला कोई गल कर प्यार दी। तूने मिला वाली वजह सानू मार दी, छड़ दे दरीला कोई गल कर प्यार दी। हुई मैं दीवानी तेरी हान दे हानिया, इश्क दा रोग बुरा है, इश्क दा रोग बुरा तेनू समझ नहीं आवे। सोनिया दिल दा मामला, हीरिया दिल दा मामला वे, सोनिया दिल दा मामला, दिल दा मामला, दिल दा मामला। वाह 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 वाह, क्या कहने जी, क्या कहने। माशाल्लाह से आपकी आवाज़ बहुत अच्छी है। ज़बरदस्त। दिल जो मामलो शुरू थियो तो वरी ब्रेक जो मामलो अची वियो। नाज़रीन असां ॻाल्हायूं आहे न ते। बिल्कुल तो नड़ी साई वठो भला। भली नाज़रीन, हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। जल्द वापसि था अचूं, वी विल बी राइट बैक। खुशहाली है अमन झूठे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन झूठे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन।
जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद। अॼु असां सां मोज़िस जेके महिमान आहिनि उहे ॾाढा सुठा राइटर बि आहिनि, अदाकार, सदाकार, हिदायतकार ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे हवाले सां वरी असां सां गॾु कचहरी करण जे लाइ राना गुलज़ार साहिब बि गॾु आहे। सो राना साहिब ॿुधायो पए त ॾाढी कचहरी हुन सां ज़बरदस्त रही पए शायरी के हवाले से। अच्छा राना साहब, ये वफाकी सरकार का एक बहुत अच्छा रिलीफ आ गया, अखबार में भी था कि बिजली महंगी कर दी उन्होंने। एक तो अभी ताज़ा मैंने कल बिल भरा है, ये बस दिल पे गुजरी है मेरी ये खबर। क्या कहेंगे इस पे? मैं तो गरीब अवाम कहाँ जाए? कल से मैं एक ट्रू बात आपको बताऊं, कल से मेरे अब्बू जी ना हर जगह की लाइटें बंद, ये बंद, ये बंद, ये बंद, लोड कम करो, लोड कम करो। कल से उन्हें ये हुआ। देखिए, मैं तो इस पर ये कहूँगा कि सबसे पहले आपको अल्लाह ताला ने इख्तियार दिया है, आप अपनी 2 साल कारकर्दगी किसी एक शोबे में बताइए कि हमने ये कारकर्दगी जो है वो बेहतर की है, ये ख़राब थी और ये ठीक है। आप महंगाई की शरह 200% से भी ज़्यादा हो चुकी है, 300%, 400% महंगाई हो चुकी है। ये कौम से किस बात का बदला लिया जा रहा है? सही बात है, सही बात है। आपने जो कर्ज की आप बात करते हैं, वो कर्ज आप रीशेड्यूल पर चले गए, आपने किसी को कोई कर्ज नहीं दिया, आपने बैनुल अक़वामी लोगों से पैसे इतने इकट्ठा किए, पाकिस्तान इजाफी बिलों में पैसे इकट्ठा किए, वो पैसे कहाँ हैं? उन पैसों का हिसाब क्यों नहीं दिया जा रहा? आप एहतसाब का रोना रोते हैं, सही। बिल्कुल एहतसाब होना चाहिए, एहतसाब मसावी एहतसाब होना चाहिए, सबका एहतसाब होना चाहिए। इस तरह नहीं होता कि एक का एहतसाब करें और 4 को खुला छोड़ दें, ऐसा नहीं होता। सही सही, असां सभिनी जी ॻाल्हि दिल जी करे थो हमरा, सो इन करे असां चुप थी विया, सभिनी दिल जी तर्जुमानी। सो सवेर ॻाल्हि निकिती पए इस्लाही ड्रामनि जी। पहिरियां कंहिं ज़माने में माज़ी करीब में नाटक भी ॾाढा सुठा स्टेज जा थींदा, जंहिंमें को आख़िर में मैसेज सबक हूंदो हुयो। ड्रामा बि जेकी PTV ते हलंदा हुआ उहे सनी हो ॾींदा हुआ, मैसेज ॾींदा हुआ। सो मैसेज वारे ड्रामनि जो थोरो फुक़दान थी वियो आहे। हिन ते तव्हां छा ॻाल्हाईंदव? राइटर आहियो। हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी सोच रखी हलंदो आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त ड्रामे में आख़िर में को अहिड़ो मैसेज ॾिजे जेको को हिकिड़ो 2 माण्हू 5 माण्हू जेकॾहिं असांजे हुन ड्रामे मां को सबक़ु हासिलु कनि था त असांजी इबादत क़बूल सही 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 हुजणु खपे। काफ़ी तव्हांजी ॻाल्हि सां मां सहमत आहियां त काफ़ी अहिड़ा राइटर दोस्त बि आहिनि जिन खे आख़िर में उहो मैसेज या उहो पंहिंजो असरु नथा छॾे सघनि। सही सही। असांजी कोशिशि हूंदी आहे उन्हनि जे लाइ बि अर्ज़ु ज़रूरु रखंदा हलंदासीं तव्हांजे तसलसल सां त घटि में घटि ड्रामो हक़ीक़त जो पाछोलो आहे, त उहे हक़ीक़तूं उन में शामिलु हुअणु घुरिजनि, उन में को न को सबक़ु हासिलु करणु घुरिजे। सही सही। वाक़ई काफ़ी अहिड़ा ड्रामा असां बि ॾिठा आहिनि जिन में को माना आख़िर में पर बिना कंहिं नतीजे जे ख़तमु थी वेंदो आहे। ईअं थियणु न खपे। सही। छो त असां जेकॾहिं एतिरो टाइम ऐं को माण्हू अॼुकल्ह साईं जी ॻाल्हि कई त हर को पंहिंजे दौर में इन गवर्नमेंट वारे हिसाब सां माण्हू इन नफ़्सा नफ़्सी विया, जीअं तव्हां अख़बार पढ़ी त बिल एतिरो वधी वियो। माण्हुनि खे इन मां फ़ुर्सत कोन्हे। जेकॾहिं असांजे लाइ कलाकु हिकिड़ो कढी TV ते वेहंदा त घटि में घटि कुझु त हुन मां सिखणु घुरिजे। सही सही। के ड्रामा अञा बि सुठा अहिड़ा लिखजनि था जिनखे ॾिसी करे कॾहिं कॾहिं डायलॉग्स में ई माण्हू पाण खे बि महसूसु कंदो आहे, पाण खे ॾिसंदड़ महसूसु कंदो आहे ऐं रोई पवंदो आहे, रड़ियूं कंदो आहे। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त इहो हीअं न थियणु खपे। माना इहो राइटर जो कमाल आहे जो उनखे पाण सां गॾु छिके करे पाण सां गॾु रखियो अथई। इहो हिकिड़ो वॾो कमु आहे राइटर जो। बिल्कुलु ईअं न साईं? साईं राइटर खां अलावा जेकॾहिं तव्हां ड्रामे जी ॻाल्हि था कयो, साईं तमामु सीनियर राइटर आहे, सम्झो असांजो प्यारो राइटर आहे। पर जेको असां उस्तादनि खां सिखियोसीं त सीरियल करणी आहे त उनजी ट्रेनिंग न रिहर्सल करणी आहे। अच्छा। ईअं सीरियल न आहे करणी। सही सही सही। पोइ मूंखे यादि आहे मुंहिंजो उस्ताद फैज़ बुगियो साहिबु मूंखे सॼो स्क्रिप्ट ॾिनई। मुंहिंजो साईं कंहिंजो आहे? चए मीरमंद लाखे जो आहे। मुंहिंजो हुनजो जुमिलो हिकिड़ो आहे AP में। चए पुट जुमिलो हिकिड़ो आहे पर स्क्रिप्ट मुंहिंजो सॼो पढ़ंदो राइटर जो, तॾहिं हुनखे पंहिंजे जुमिले जे मफ़हूम जी ख़बर पवंदी त मां अदायगी कीअं कयां, इन जुमिले कीअं बयानु कजे। तूं चएं थो त हिकिड़ो जुमिलो आहे, ठीकु आहे, मां बि सम्झां थो असांजी जेको आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असां प्रॉपर माण्हू खे उहो जुमिलो छो ॾियूं, पेज कढी था ॾियूं, बाबा हे जुमिलो तूं ॻाल्हाए। घटि में घटि कहाणी त पढ़े न। सही सही। त कहाणी चवे छा थी पई, ऐं जेकॾहिं मूंखे जुमिलो अदा करिणो आहे त अॻिले खे मां अदायगी कीअं ॾियां। मां चवण जो मक़सदु ईअं आहे त अॼुकल्ह जे अदाकारनि खे ड्रामे जी फुल कहाणी ख़बर न हूंदी आहे, सिर्फ़ु पंहिंजे कैरेक्टर जी ख़बर हूंदी आहे। यार मां जेको आहे सो हिन में नथो कहां न, बाक़ी ख़बर न आहे ड्रामो छा आहे। ख़बर न हूंदी आहे त मां जेको सवाल थिए थो हुनजो जवाबु छा ॾियणो आहे, हिनजी हुनखे ख़बर न हूंदी आहे। पोइ ॾोह हलियो वेंदो आहे राइटरनि ते त उहो असरु न छॾे सघियो। ज़ाहिर आहे जेसिताईं स्क्रिप्ट पढ़ंदो न,
कम से कम मुंहिंजे ख़्याल में सॼो भला स्क्रिप्ट नथो पढ़े त उहो सीन त पढ़े, ईअं बि कोन थींदो आहे। पर काफ़ी डायरेक्टर अहिड़ा बि चवंदा आहिनि बसि तव्हां सेट ते अची वञो, असां ॿुधाए छॾींदासीं करिणो ॿुधाए छा आहे। छॾींदासीं, अक्सर ईअं बि थींदो करिणो आहे। छा आहे, हा। उहो ड्रामो न हूंदो आहे, उहो फोटोशॉप हुनखे असां चई सघूं था, ड्रामो नथा चई अच्छा सघूं। अच्छा, तव्हां बि सदब तमामु घणा ड्रामा कया, तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे? नंढपिण खां वठी ड्रामा था कयो तव्हां? तमामु माशाल्लाह हाँ सीनियर एक्टर एक्टरनि में शुमार साईं मां उहो कल्ह इंटरव्यू में चयो त मां इन ड्रामा ॾिसंदो हुउमि टीवी ते। पंहिंजी राति पाशाद मां को लिखा ड्रामो आहे हुजे। हा न, सदब खे जेको ॾिसंदो आहे उन जी ख़्वाहिश थी वेंदी हिन आहे। ड्रामे में बि ईअं थियो त मूंखे ख़बर आहे त असां चयो त भला जेकर पोइ असांखे ख़बर पई त ड्रामा छॾे वई आहे। हा ड्रामा न जस्ट ड्रामो ॾाढो बहितरीनु कैरेक्टर हुयो ऐं उन कैरेक्टर जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि पई अचे सीरियल जी, त मां उन एक्टर असांजी मेन हीरोइन आहे, पोइ उनखे जेॾी महिल सभु रिश्ता लताड़े थी पई सिर्फ़ु एहसासनि जे करे, पोइ जॾहिं पीउ खे ख़बर पए थी पई, पोइ सीनियर आर्टिस्ट मूंखे चयईं बाबा मां छा कयां, मुंहिंजी दिलि थी चए तव्हां हिनखे ओरिजिनल चमाट हणो। अच्छा चिचेरियो आहे जा ओरिजिनल चमाट कीअं हणो, मुंहिंजा राइटर लिखियो अहिड़ो आहे, सॼो निचूड़ इन में आहे सीन में, ऐं उहा माई हिन महिल मोबाइल ते लॻी पई आहे, उहा माई मूंखे उहा शइ ॾींदी कोन, पोइ जहिड़ो थिए छा बि थिए पर मूंखे उहा शइ मां चाहियां थो पियो। हुन मूंखे पुछा की मां एक्टर आहियां, मूंखे ओरिजिनल चंबो न लॻे, न लॻंदो, मां आर्टिस्ट खे चई छॾियो, मां मूंखे ओरिजिनल खपे, जीअं वियो ठा ओरिजिनल कढाई सीन थो थी वियो, सीन खां पोइ जेको असरु थियो पोइ मां विहारो ॿिन्हिनि खे। अच्छा मुंहिंजो तव्हां ॻोठु छॾे छाजे लाइ आया आहियो हिते, बराड़ी में वेठा आहियूं न, कराची तव्हां बि छॾे आया आहियो, मां बि छॾे आयो आहियां, छाजे करे छॾे आहियां इहो थोरो ॿुधायो। इन में जेकॾहिं सीन जेका सुठी वेंदी, सिर्फ़ु डायरेक्टर जो नालो हलंदो, राइटर जो नालो हलंदो, परफॉर्म कीअं कयो तव्हां इहो ॾिसो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि सची ॿुधाइजांइ उस्ताद, ॻाल्हि के बि साहिबु दिलि वारी कजांइ, इहो माना ड्रामे जी बहितरी लाइ चमाट हणाई हुई या मिड़ी को पढ़ंदो रहियो? न हक़ीक़त आहे, न बिल्कुलु बिल्कुलु कॾहिं कॾहिं छो त कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे छिके रखजांइ कमु। सुठो डायरेक्टर उहो आहे त डायरेक्टर मां सम्झंदो आहियां त स्क्रिप्ट जेॾी महिल सीरियल मिलंदी आहे त हू सभु बचा हूंदा आहिनि असां। सही कॉलर आहे तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वादा, यो नूरुली चांग वाला शाहपुर चक्कर का भा। साईं चांग साहब खुश आयो, खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। मु आओ बाहर ले अकेले साथी खोले तो सजा पुराना अमूल माणक विहारे वेठायो तवा। सही वाह वाह, अलाए छा चयो पर भलो ई चयो। पुराना मेहमान विहारे वेठा आहियूं, पुराना माणक वेठा आहिनि। नहीं वाह वाह, अमूल माणक असांजा पुराना पिटी जा अदाकार असांजा फर्स्ट क्लास तव्हां ॾियो, तव्हां इहा ख़ुशी की तव्हां भेण नहीं भी असांजो माना होस्टिंग आहे, उनखे बि मुबारक चऊं था, महिमान खे बि वेलकम चऊं था। महिरबानी साईं, महिरबानी। मां को सवाल आहे त पुछा करे सघूं था मौजूद महिमाननि खां? साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान, फर्स्ट क्लास। तव्हां ख़ुशि आहियो बाबा? हाँ दुआ लॻंदे असां पुराना माण्हू वारे संदड़ आहियूं, पुराना माण्हू असांखे तव्हां काॾे हलिया विया आहियो छॾे टीवी खे? न साईं, टीवीअ जी त असां ईअं करे सम्झो पहचान आहियूं, ऐं असांजी जेका नालो आहे या जेका बि पहचान आहे उहा PTV आहे, ऐं प्लस जेके सॼा चैनल आहिनि उहे असांजा पंहिंजा घर आहिनि। असां कॾहिं कंहिं घर में हूंदा आहियूं, कॾहिं कंहिं घर में हूंदा आहियूं, पोइ ही इन जे करे असां चवंदा आहियूं त सॼो असांजा घर आहिनि। पोइ जेको घर घुराईंदो आहे पोइ उन घर जी बुआरी बि ॾींदा आहियूं। वॾी महिरबानी साईं। जी साईं, लख थोरा साईं कॉल करण जे लाइ, वॾी महिरबानी। तव्हांखे साईं इलाही वक़्त खां पोइ टीवीअ ते ॾिठो अथव, माण्हू ख़ुशि था थियनि। ऐं तव्हांखे माना मुबारक, उन सिलसिलो इहो साल खनि हलंदो। सो बहरहाल तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां वरी बि सन TV जॉइन कई आहे। सो हिकु ख़ूबसूरत कलाम दिलि चवे थी सत ॿुधूं, तव्हांजो मूड जो छा थो चवे? माना तव्हां ॿुधंदव न? यस यस। मूड तव्हांजो ऑफ थियो आहे भला अॼु? मां इन कंडीशन में जेकॾहिं ऑफ आहियां त छा ॻाल्हि आहे? सुठो कलाम ॿुधूं था अॼु सुमेरा सां गॾु। जी सुमेरा जी, क्या पंजाबी में सुनाएंगी, अंग्रेजी में सुनाएंगी? आप जिसमें कहेंगे सिंधी, पंजाबी, बलोची, उर्दू, तमाम ज़बानों में, क्योंकि ये हमारी अपनी ज़बान है तमाम। आप अपना कोई फेवरेट गाना सुना दें मुझे। जी फेवरेट गाना जो आपको अच्छा लगता है? शाजिया खुश माशाल्लाह बहुत अच्छी परफॉर्म करती हैं, मुझे बहुत अच्छा लगता है उनकी परफॉर्मेंस, तो उन्हीं का एक गाना। धन धना
पे दाना हे दाना धन पे दाना दाना ओ दोस्ती लगने ना ना ओ दोस्ती लगने ना ना ओ हजी तपक्कलो कामना ओ हजी तपक्कलो कामना ओ जी सकना ओ मेरी बलबल जकना ओ जी मनहरी हरी जी तवक्कलो अनहरी ओ जी सुमरो तक पाले खुदा के हो बलोचिस्ताना ओ जी सकना ओ मेरी बलबल जकना ओ जी मनहरी हरी जो तवक्कल अनहरी ओ जी सुमरो सब मिलके मचाओ शोर बलोचिस्ताना ओ जी सकना ओ मेरी बलबल जकना ओ जी मनहरी हरी जी तवक्कल अनहरी ओ जी सुमरो तक पाले खुदा के हो सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया परदेसिया ये सच है पिया परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया वाह 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 मज़ो अची वियो अॻे कैसेट ॿुधंदा हुआसीं न पोइ आख़िर में वरी कंहिं न कंहिं नए एल्बम जी एडवर्टाइज़ हूंदी त पेश आहिनि चंद झलकियूं चंद झलकियूं ॿुधंदे सुनाड़ी साई वठूं था माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम थिए थो तव्हां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम जो नालो आहे सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन हमन छोटे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया टेलीफोन बि असांखे ॿ चारि दोस्तनि करे छॾी आहे ऐं असांजे प्रोग्राम जी तारीफ़ थिए पई ऐं जॾहिं खां तव्हां आहियो तारीफ़ थोरी वधी वई आहे इंशाल्लाह अञा थींदी अच्छा तव्हां ड्रामा सवेर ॻाल्हि कटिजी वई तव्हां ॿुधायो पिए त तव्हांजो ड्रामा जो एक्सपीरियंस घणा साल तव्हां ड्रामा कया मां काफ़ी इलाही साल मतिलबु तक़रीबन जेकॾहिं मां होस्टिंग बि गॾु रखी आहे त मां ड्रामा बि कंटिन्यू कंदी रहंदी हुयसि मां सम्झां थी 5 साल या 4 साल बैक ते जेकॾहिं वञिजे त मां जस्ट पोइ होस्टिंग कई हुई हिकिड़ो कोई मुंहिंजो नाइट में हिकिड़ो प्रोग्राम हलंदो हुयो उन जे दौरान मां ड्रामा छॾे ॾिना हुया सही सही आहे टीवी ड्रामा जी ॻाल्हि लॻियो या घर में ड्रामा जी न घर में त ड्रामा थींदा ई कोन मूंसां ई ड्रामा थी वेंदा आहिनि मां असां टीवी ड्रामा जी ॻाल्हि था कयूं अच्छा जी अच्छा जावेद साहब स्टेज ड्रामनि जो हाणे माना हिकिड़ो ख़्यालु पइजी वियो आहे घटि था थियनि त कॾहिं तव्हां बि कया हूंदा स्टेज ड्रामा सो उते वरी अदाकारी उन वक़्तु ई थींदी हुई ऐं उन में को माना ग़लती जी गुंजाइश निश्ता हाणे त वरी स्क्रिप्टेड आहे स्टेज जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो उहे रौनकूं कीअं बहाल कजनि को तहरुक वठो को संगत साथ गॾिजी करे मिड़ई कम खे हलायूं बसि रौनकूं बहाल थियणु खपनि ऐं शहरनि में असांजे नंढनि वॾनि शहरनि में स्टेज हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में असां लाइ त हिकिड़ी अकेडमी वारो सिस्टम रखंदी हुई असां स्टेज त सिखियासीं काफ़ी दौर काफ़ी टाइम
टीवियुनि जे अचण खां पहिरियां जॾहिं असांजा सिंधी चैनल आया असांजो सरमायो जी जी इन खां पोइ स्टेज ड्रामनि जो काफ़ी ज़वाल अची वियो हाँ हाँ आहे ऐं उहे वरी रौनकूं जेकर बहाल थी वञनि न त वाह वाह थी वेंदी। तो ये पूछते हैं हम राना गुलजार साहब से। राना साहब ये स्टेज तबाही की तरफ जा रहा है, स्टेज ड्रामे नहीं हो रहे, सिंध का जो कल्चर डिपार्टमेंट में उस पर थोड़ी सी बात हो जाए। ये आर्टिस्ट हैं, वो अदाकार सदाकार, इनको थोड़ा सा प्रमोट किया जाए, स्टेज ड्रामों को आगे लाया जाए। मैं कह चुका हूँ जब ये बात हो रही थी तो मैंने उसमें कहा कि जो हमारे मुल्क में हमारी रियासत को खुसूसी तवज्जो देनी चाहिए इस पर और कल्चर को ज़्यादा अहमियत देनी चाहिए, क्योंकि देखिए फ़नकार जो हैं जिस तरह से आप देखें दूसरे ममालिक में फ़नकार को मकाम और अहमियत दी जाती है, हमारे यहाँ नहीं दी जाती। और अक्सर और बेशतर हम अखबारों में भी पढ़ते हैं कि जो बड़े बड़े नामवर फ़नकार हैं वो बेचारे बड़ी कस्मापोशी की ज़िंदगी गुजार रहे हैं और गुजारते हुए भी दुनिया से रुखसत हो गए हैं। सही सही। तो उनका ख्याल रखना चाहिए और हम ज़्यादा से ज़्यादा देखिए पहले बड़े स्टेज को बड़ा फॉलो किया जाता था, लेकिन अब आकर जो टाइम गुजर रहा है इसमें आप देखिए कि स्टेज तो बिल्कुल नापैद हो गया, ख़त्म हो गया और जो हमारे पास अच्छा टैलेंट था जो दुनिया से चला गया, मजीद नया टैलेंट पैदा होना बहुत मुश्किल हो रहा है। मतलब आज हम उस स्टेज में स्टेज नहीं हो रही, उनकी सरपरस्ती नहीं हो रही, उनकी सरपरस्ती नहीं हो रही। और जो हमारे अच्छे राइटर्स हैं या अच्छे अदाकार हैं हम उनको मतलब उनकी सही तरीके से सरपरस्ती नहीं कर पा रहे। अच्छा राना साहब, सुना है कि गवर्नमेंट ऑफ सिंध ने कोई सरकारी चैनल लॉन्च करने का इरादा किया है, आ रहा है कोई टीवी चैनल उनका, इस हवाले से खबरें? जी बिल्कुल, हमारी दूर की खबरें आ रही हैं। देखिए जी हमारी तो पूरी कोशिश है कि हमारे पास बहुत बड़े एक ये गैप है, ख़ास तौर पे इंग्लिश चैनल। हमारे पास कोई भी ऐसा इंग्लिश चैनल नहीं है जो हम बैनुल-अक़वामी सतह पर अपनी चीज़ों को उजागर कर सकें। उर्दू चैनल तो हमारे पास बहुत है, सिंधी चैनल हमारे पास है, लेकिन इंग्लिश चैनल ये हमारी भी मेरी भी रिक्वेस्ट है हुकूमत पाकिस्तान से भी हुकूमत सिंध से भी कि हम इंग्लिश चैनल लॉन्च करें। इंग्लिश चैनल को लॉन्च करने से हमें ये फ़ायदा होगा कि इंटरनेशनल मीडिया में हमारी आवाज़ सही पहुँच सकेगी। उर्दू चैनल तो हमारे पास बहुत अच्छे अच्छे हैं, सिंधी चैनल भी बड़े अच्छे हैं, बलोची भी हैं, पश्तो भी हैं, बहुत सारे चैनल हैं, पंजाबी भी हैं, लेकिन इंग्लिश चैनल का जो खला है वो हमारे पास बहुत ज़्यादा है, कम है नहीं, बल्कि है ही नहीं हमारे पास इंग्लिश चैनल। तो इंग्लिश चैनल होना चाहिए, हुकूमत अपनी सरपरस्ती में बनाए और इंटरनेशनल तौर पर बड़ा हमारी हुकूमत के लिए बड़ा फ़ायदा होगा, आवाम के हमारे अवामी मसाइल को उजागर करने में बड़ा हमें मदद मिलेगी। तो इसमें बिल्कुल होना चाहिए और पीपल्स पार्टी अपना किरदार हमेशा अदा करती है और करती रहेगी इंशाअल्लाह, और हम बिल्कुल इसमें सही सही सही। अच्छा सदब, अंग्रेज़ी चैनल जो अचे ऐं तव्हांखे अदाकारी जो चांस मिले तव्हां माना छा माना चवंदो हुते माना हा न कंदो कमु कंदो? मां हा कमु ज़रूरु कंदसि। मां इहा हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि, अॼुकल्ह जी जेकी असांजी ॿियनि जी उर्दू वारनि जी बि जेकी उर्दू जी पंहिंजी बि ज़बान हूंदी आहे उहा ई प्रॉपर तरीक़े सां न ॻाल्हाए सघंदा आहिनि। असां सिंधी आहियूं, जेकी असांजी मादरी ज़बान आहे, जेको टिपिकल जेके सिंधी अल्फाज़ आहिनि, वर्ड्स आहिनि, उहे अॼुकल्ह जे माण्हुनि खां तव्हां पुछो उन्हनि खे उहा ख़बर न हूंदी आहे, चवंदा आहिनि हे छा आहे, एतिरी टिपिकल आहे मूंखे सम्झ में नथी अचे, हिनखे थोरो सोलो करे ॿुधायो, थोरो ईज़ी करे ॿुधायो। या कुझु जुमिला असांजा डायलॉग्स अहिड़ा हूंदा आहिनि त असां चवंदा आहियूं हिते इलाही मुश्किल आहे, त ज़बान ते चढ़े ई कोन थो, हिनखे थोरो ईज़ी करे लिखो या ईज़ी करे ॿुधायो, मां कीअं हिनखे थोरो ॿिए तरीक़े सां ॻाल्हायां। त इंग्लिश जी त पाकिस्तान में इलाही कमी आहे, इंग्लिश त के इलाही माण्हुनि खे बि सम्झ में ई न ईंदी आहे त ॻाल्हाइनि छा था। ऐं जेके चैनल अची वियो त मां त सम्झां थी हलंदो ई कोन। सुभाणे जेकॾहिं जीजल अख़बार में ख़बर अचे न तव्हां अंग्रेज़ी फिल्म ड्रामनि में कमु करण जी आछ क़बूल वठो। हा चलो ठीकु आहे। अच्छा इहो केबी साहब, कॾहिं कॾहिं ईअं थिए थो त राइटर वॾा वॾा टिका जुमिला लिखी था छॾनि त उन जी कट कुट त तव्हां डायरेक्टरनि जे हथ में हूंदी आहे। के वरी असांजा अदाकार ॿुधो आहे त पंहिंजा डायलॉग्स हुन में हणी छॾींदा आहिनि, पोइ आख़िर में राइटर चवंदो आहे यार हीअ छा माना मां इहो लिखियो ई न हुयो, हिन हथ टोकियो वरी डायलॉग ई वधाए छॾियो। असां पहिरीं ॻाल्हि त कहाणी खां ॿाहिरि मां न वियो आहियां अॼु ॾींहुं। अच्छा कहाणी जेको रिक्वायरमेंट आहे मूंखे उनजी रिक्वायरमेंट पूरी करणी। अच्छा कहाणी छा थी चए, आर्टिस्ट केॾो बि वॾो आहे उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, पर जेकॾहिं हू जुमिलो वधीक चवंदो त मां उनखे चवंदुसि भई हीअ आहे कोन, तूं चवें छो थो, पर थिए ईअं थो त कुझु नवां दोस्त हिन फील्ड में अचनि था,
पोइ उन्हनि सीनियरनि खे उहो चई नथा सघनि त साईं तव्हां जुमिलो त चई वियो लॻंदो ई कोन। कॾहिं कॾहिं ईअं थिए थो सीनियर जे साम्हूं जूनियर जो जुमिलो वरी थोरो वधीक असराइतो हूंदो आहे, सीनियर चवंदो यार मुंहिंजे साम्हूं हाणे इहो जुमिलो चवंदो मुंहिंजी इंसल्ट आहे। पर कंहिंखे इहा ख़बर कोन हूंदी आहे त हर कंहिंजो पंहिंजो कैरेक्टर आहे, हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे, कंहिंखे सम्झ में इहा न ईंदी आहे सही सही मुंहिंजो पंहिंजो कमु आहे हुनजो पंहिंजो कमु आहे त मां रुगो हुन में छो इंटरफेयर कयां। सही 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 कॾहिं कॾहिं ईअं जेका उहो सुवाल तव्हां कयो जुमिलो राइटर लिखे थो पियो, पहिरियों त डायरेक्टर हुनखे पढ़े त जुमिलो चवे छा थो, कहिड़ी परफॉर्मेंस घुरे थो पियो, पोइ जुमिलो वणंदो त डायरेक्टर चवंदो हुनखे त न बेली मूंखे हीअ शइ हेड़े अंदाज़ में करे ॾे। सही सही इन खां पहिरियां त अज़हर साहिब हिते कातक वाड़ा खयूं वेठो आहे, कटे छॾींदो आहे। अज़हर साहिब माशाल्लाह तमामु सुठो लेखक, सुठो एक्टर, ऐं ईअं खणी चऊं त अज़हर साहिब असां गॾिजी हिन दुनिया में आयासीं, लाड़काणे खां वठी कराची ताणी। अलाह ख़ैर करे इहो गॾिजी दुनिया में आया दोस्ती दोस्ती आहे, सुठो कमु थो करे पियो माशाल्लाह, सुठा ड्रामा थो लिखे पियो। ऐं PTV ते बि अज़हर साहिब जा जेके असां प्ले कया आहिनि तमामु बहितरीनु प्ले कया आहिनि, उन में ॿोलीअ जो ख़्यालु रखणु ऐं स्क्रिप्ट खे जेको आहे सो सुठे नमूने सां लिखणु। न बिल्कुलु असांखे ख़ासि करे दोस्तनि खे अज़हर साहिब जे लाइ फ़ख़ुरु हूंदो आहे त तमामु सुठो थो लिखे पियो ऐं सुठो इंसान आहे। जावेद केतिरा ड्रामा लिखी चुका आहियो हिन वक़्त ताईं? को अंगु को साईं मुंहिंजा ड्रामा काफ़ी लिखिया अथऊं। सिंध TV ते तव्हांजे साम्हूं हलियो मिटी जा माण्हू, हीअ सिलसिला मोहबतुनि जा हले पियो, ॿियनि चैनलनि ते काफ़ी ड्रामा लिखिया आहिनि। अच्छा अच्छा ऐं सुठे हिसाब सां तमामु तबियत में भला ईअं माठी न आयो या अॼु भला ईअं अदाकारी कयो था इहा? न सर तबियत जा माठी न ऐं तव्हां कॾहिं शायदि अदाकार हूंदा आहिनि वरी स्टाइल उहो ई काफ़ी देरि खां वेठो आहियां भई कोई हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में पई थी फिरे, मां चवां पियो वर्ज़ कयां अलाए अॻंदो अलाए कोन। जी 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 TV ते तक़रीबन ॾिठो आहे तव्हांखे शेर ॿुधाइण मां ज़रूरु बरूबर साईं खां हिकिड़ो तव्हांजी पंहिंजी का शाइरी ॿुधिजे। मां वरी चवंदो आहियां त आउं शाइरी इन करे न पढ़ंदो आहियां त प्रोग्राम महिमाननि जो आहे, मां जेकॾहिं पंहिंजो कमु शुरू कंदुसि त महिमाननि जी ॻाल्हि ॿोल थोरी रहिजी वेंदी आहे। न पर महिमान जी दिलि रखबी आहे न साईं, हाणे जेकॾहिं महिमान अचनि था त महिमान जी दिलि रखबी आहे न। फरमाइश जे हिसाब सां महिरबानी थी वञे। हाणे मूंखे तकड़ में जेको शेर यादि अचे थो उहो तव्हांजे साम्हूं इरशाद आहियां, कंहिंखे चवण जी ज़रूरत ई न आहे। तूं साव खणी थी पंहिंजे घर आहे ख़ुशबू ईंदी मुंहिंजे घर, तूं साव खणी थी पंहिंजे घर आहे ख़ुशबू ईंदी मुंहिंजे घर, को अहिड़ो रिश्तो ठाहे सकी जीअं रोज़ अचां मां तुंहिंजे घर। हर गुरू छो अचां, को रिश्तो हुजे त आयो त मिलो। बाबू कहिड़े बि रूप में हुजे मोतबर आहे, बाबू जे लाइ माण्हू हर हर जे करे हाणे शेर वञा मुंहिंजो ड्रिगो हुयो, डायरेक्टर चयो आहे त टाइम न आहे, मैसेज वठो ऐं प्रोग्राम खे ख़तमु कर। इहो वॾो वेला शाइर आहे, ये नाइन साहब आहे शुरू में रिक्वेस्ट करणी हुई। जी जी सो पर आखिर में मैसेज ॾियणु चाहींदो त मैसेज बिल्कुलु मां उन्हनि दोस्तनि खे ॾींदुसि जेके फील्ड में आया आहिनि या जेके फील्ड में अचणु चाहिनि था। हीअ तमामु वसी आहे, काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके हिन फील्ड में जीअं साईं सां अॻोणे असां तव्हां बि ॻाल्हि कई त माना वसाइल पूरा या गवर्नमेंट ख़्यालु नथी करे, उन ॾे तवजो ई न आहे, इन जे करे काफ़ी सुठी फैमिलियुनि जा माण्हू जेके हिन फील्ड खां अवॉइड था कनि उनखे अचणु घुरिजे। ऐं हीअ फील्ड तमामु वसी आहे, तमामु घणो हिन में मवादु आहे ऐं सभिनि जे लाइ जॻह आहे। ऐं उन्हनि दोस्तनि खे बि मां चवंदुसि जेके जीअं तव्हां पहिरियों चयो त जुमिला मटाए था छॾनि, उन्हनि खे इहो सम्झणु घुरिजे त राइटर इन जी ज़रूरत सम्झी हूंदी तॾहिं लिखियो हूंदो। जेकर उनखे मटायो था, पहिरीं ॻाल्हि त उनखे न मटाइणु घुरिजे, जेकर मटायो था त घटि में घटि उहो स्क्रिप्ट पढ़ो। उन्हनि दोस्तनि लाइ इहो मैसेज आहे त राइटर खे फॉलो कंदो त इनशाला तव्हां कंहिं मंज़िल ते पहुची सघंदो ऐं कामयाबी। सही साईं मिथिला साहिब आख़िर में छा चवंदो तव्हां? सर आख़िर में ईअं चवंदासीं सभिनि दोस्तनि जे लाइ त जेको बि कमु कयो नेक नीति सां कयो ऐं ख़ासि करे जेके असांजा सीनियर आहिनि उन्हनि जी इज़त कयो। सही जेको किथे बि तव्हांखे मिले हू तव्हांखां ॿियो कुझु नथा करनि। सही ऐं जेको उनजो इख़लाक़ी हक़ु आहे उहो उन्हनि खे ॾियो। उन में शाइर अचे थो, राइटर अचे थो, अदाकार अचे थो पियो। अॼुकल्ह ॾिसो जेको बि तव्हां खां सीनियर आहे तव्हां जेकी जंहिं बि फन जी ॻाल्हि कयूं पाण। अच्छा राना साहब आखिर में आप क्या कोई अच्छा सा मैसेज देंगे जो याद रहे हमें? बिल्कुल मैसेज यही है कि आवाम को हुकूमत का साथ दे और हुकूमत को चाहिए कि वो आवाम की फलाह के लिए काम करे। और जितने जो आपने प्रोग्राम रखा है जो ख़ास तौर पे कल्चर आर्ट्स के जो लोग हैं
इनकी मदद की जाए, जो इनके जायज़ हुकूक हैं उन्हें तस्लीम किया जाए और इनकी जो भी जायज़ मदद है हाँ। वो इनकी की जाए, क्योंकि मैं देखता हूँ बड़ा बुरा हाल है। सही बात। बाज़ आप देखें बड़े बड़े अच्छे फ़नकार बीमारी कस्मा पोशी की हालत में होते हैं, वो बेचारों के पास इतने पैसे नहीं होते कि वो इलाज भी करा सकें, उनका इलाज भी कराया तो जाए। बड़ा मतलब ये एक दुख होता है देखकर। तो हुकूमत सिंध भी और वफाक भी वो इनकी मदद करे और इनके अंदर से एहसास महरूमी दूर हो सके और ये बेहतर अंदाज में मुल्क की खिदमत कर सकें और नाम पाकिस्तान। थैंक यू सो मच राना साहब, थैंक यू सो मच। टिनी मोअज़्ज़ मेहमान जी, बहुत शुक्रिया सही था, टिनी जी मेहरबानी। और सुमेरा जी आपका मैसेज तो वैसे ही सॉन्ग में होगा ही, तो वो हम सुन लेंगे। मोहरम साईं तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हांजो त को मैसेज न आहे न, वतां चओ त मूंखे ॻाल्हाइण जो वारो ई न मिलियो। थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी, बाक़ी जेको आहे सो तव्हांजी वॾी महिरबानी जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए। ऐं जेकॾहिं तव्हांजो बि को मैसेज आहे त तव्हां असांखे मैसेज कजो, असांजो पेज आहे सलाम सिंध जो, ऐं यूट्यूब ते तव्हां असांजो प्रोग्राम जॾहिं अपलोड थींदो आहे त उन हेठां बि तव्हां कमेंट्स करे सघो था। सो अॼोको प्रोग्राम हिते पूरो थियो। पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरानी ऐं साथी मेज़बान इजाज़त। ऐं इन सां गॾो गॾु तव्हांखे आख़िर में चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। जी लतीफ़, जी मिठी ॿोली, अल्लाह। जो